लतीफ़ साईं जे ख़ूबसूरत शेर, महरूमी मरी विया माहिर थी न मुआ, चिड़ी जीअं चओ भणी लॾियाऊं दुआ, हुबाब हुआ इन वादी विच में। लतीफ़ साईं जे इन शेर सां असां तव्हां वटि हिकु दफ़ो वरी हाज़िर थिया आहियूं। असांजो जेको अॼोको सिलसिलो आहे इहो थोरो मुनफ़रिद ऐं नओं सिलसिलो आहे, जंहिंमें असां फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स सिखण जी हिकिड़ी कोशिशि कई आहे। असां ॾिठो आहे त दुनिया में इंसानु जॾहिं खां आयो आहे ऐं जॾहिं खां इंसानु सोचणु शुरू कयो आहे तॾहिं फ़लसफ़े जी इब्तिदा थी आहे। उहो फ़लसफ़ो जेको अॻिते हली करे माण्हुनि जे साइंस, इल्मु, मंतक ऐं ॿियनि काफ़ी सारियूं शयुनि जो बुनियादु विधो ऐं अॻिते हली करे माण्हुनि मुख़्तलिफ़ नमूने सां सोचणु शुरू कयो। उन सोचण जी शुरूआति जेका थी आहे उहा क़दीम ज़माने खां थी आहे, जंहिंखे हज़ारे साल थी विया आहिनि। इंसानु पंहिंजे वुसतनि में, पंहिंजे ज़हन में केतिरो एडवांस आहे, केतिरो अॻिते वधियल आहे, कहिड़ा मसइला आहिनि उनखे, कीअं मसइलनि खे फेस करे थो, इहे सॼियूं शयूं फ़लसफ़े में अची थियूं वञनि। साइंस असांखे हिकिड़ी महदूद मंतक, महदूद पस मंज़र साइंस ॾिए थो। साइंस खां सवाइ जेके इल्मु आहिनि, समाजी साइंस वारा इल्मु, उहे समूरा इल्मु असां सां गॾु आहिनि। उन्हनि इल्मनि खे गहराई में सम्झण जे लाइ ज़रूरी आहे त असां फ़लसफ़े खे सम्झूं ऐं फ़लसफ़े जे बुनियादनि खे, जंहिंमें ज़िंदगी छा आहे, काइनात कीअं वजूद में आई, इंसानु सोचणु कीअं शुरू कयो, इंसान खे काइनात, ज़िंदगी ऐं ॿियनि सभिनी शयुनि में बुनियादी जेके उनसर जुज़ हुया उहे कहिड़ा हुया, उन्हनि अलामतनि खे परखण जे लाइ सोच जी जेका शुरूआति थी आहे, यानी ॾहप खे जेको पसंदि कयो वियो आहे, जेको इब्तिदा थी आहे, उनजी किथां खां थी आहे ऐं छो थी आहे, ऐं समाज में फ़लसफ़े जी केतिरी अहमियत आहे, असांजे अदब में फ़लसफ़े जी केतिरी अहमियत आहे, सोच में केतिरी अहमियत आहे। अहिड़ियूं काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके असां फ़लसफ़े खां सवाइ सिखी सम्झी कोन था सघूं। उनजे करे असां सोचियो त ॿियनि सभिनी शयुनि सां गॾोगॾु असां बुनियादी तौर ते जेके इंसान ज़ात जी हिकिड़ी कंट्रीब्यूशन आहे सोच जे हवाले सां, उहा आहे फ़लसफ़े जे हवाले सां, उहा कीअं आहे, किथां खां शुरू थी आहे, उनजो हिकिड़ो सिलसिलो शुरू कजे, जीअं असां नए सिरे सां जेको फ़लसफ़े जी जेका सोच आहे, जेका इर्तिका आहे सोच जी, उनखे असां अॻिते वठी अचूं ऐं असां उनखे सम्झण जी कोशिशि कयूं। उनजे लाइ उहो असांजो मोहतरम दोस्त उस्ताद आहे जेको फ़लसफ़े जो, साईं राशिद अली दाऊद कोटे साहिब खे रिक्वेस्ट कई आहे। राशिद अली दाऊद कोटे साहिब जी जेका फ़लसफ़े में अदबी, इल्मी ऐं लिखण जे हवाले सां बि कमु आहे, पर उन सां गॾोगॾु राशिद साहिबु फ़लसफ़े जो सिंध यूनिवर्सिटी में उस्ताद बि आहे ऐं फ़लसफ़े सां सिधे तरीक़े सां उनजो गहरो वास्तो रहियो आहे, समाजी हवाले सां, सियासी हवाले सां या इल्मी हवाले सां। उनजे करे इहा असांजी ख़ुशनसीबी आहे त असां राशिद साहिब खां फ़लसफ़ो सिखंदासीं, सवाल पुछंदासीं, फ़लसफ़े जी अहमियत ते असां गौर कंदासीं ऐं अॻिते हली करे जेके फ़िलासफ़र आहिनि उहो उनजो हिकिड़ो सिलसिलो असां शुरू कयो आहे, जेको क़दीम यूनान जे दौर खां वठी मौजूदा दौर ते जेके फ़िलासफ़र आहिनि, अहम फ़िलासफ़र, असां उन्हनि ते सवाल कंदासीं, असां सिखंदासीं राशिद साहिब खां। राशिद साहिबु तव्हांखे भलीकार चवंदा ऐं तव्हांजा वॾा महिरबानी वर्ड, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजा काफ़ी दोस्त जेके आहिनि इन ई प्रोग्राम खे उन्हनि ॾाढो एप्रिशिएट कयो, उन्हनि तारीफ़ बि कई ऐं कुझु शयूं उन्हनि तजवीज़ूं बि ॾिनियूं, उन्हनि ते बि असां गौर कंदासीं अॻिते हली करे। ऐं काफ़ी दोस्त असांखे ॾिसण ऐं ॿुधण बि पिया, उन्हनि सभिनी जी महिरबानी जंहिं असांखे सपोर्ट कयो इन प्रोग्राम जे लाइ। त राशिद साहिबु असां सां गॾु हुजे। असांजो इहो सिलसिलो जदीद अदबी तनक़ीदी नज़रिया जे हवाले सां बि आहे ऐं उन सां गॾोगॾु फ़लसफ़े जी जेका कोर्स आहे हिकिड़ो, असां मुकमिल तौर ते कोशिशि कंदासीं सीरीज़ बाय सीरीज़ उनखे खणी अचूं ऐं असां उनखे सम्झण जी कोशिशि कयूं। असां वटि काफ़ी सुठा सोच रखण वारा ज़हन मौजूदु आहिनि, उन्हनि खे बि असां मुख़्तलिफ़ मौज़ूअ ते दावत ॾेई सघिजे थी। ज़ूम ते हिकिड़ो गॾियल तौर ते फॉलोअप प्रोग्राम बि कंहिं ज़रूरत पई त उहा बि करे सघिजे थी ऐं उहे इन शयुनि सां असां अॻिते वधंदासीं, जीअं असां समाज खे कुझु ॾेई सघूं या समाज मां कुझु सिखी सघूं या कुझु अहम शयूं असां हासिलु करे सघूं, या जीअं समाज जो जेका ज़हनी वुसत आहे उन में थोरो इज़ाफ़ो थी वञे ऐं असां सम्झंदासीं त जेकॾहिं कोई चंद माण्हू, छो जो असांखे ॾिसण वारा शागिर्द बि मौजूदु आहिनि जेके इन फ़लसफ़े खे सिखंदा बतौर कोर्स तौर ते, बतौर ज़हनी वुसत जे हवाले सां, इल्मी अदबी हवाले सां बि उहे सिखंदा। असां उन्हनि खे बि भलीकार चवंदासीं, उन्हनि जो बि असां मुंतज़िर हूंदासीं। राशिद साहिबु तव्हांखे हिकु दफ़ो वरी असां तव्हांजो शुक्रियो था अदा कयूं, तव्हांजी वॾी महिरबानी, वॾा वर्ड। तव्हांजी तारीफ़ में जेकॾहिं का कमी कोताही रहिजी वई त तव्हां पाण पंहिंजो तारीफ़ करायो ऐं फ़लसफ़े जी अहमियत असांखे ॿुधायो त समाज में फ़लसफ़े जी केतिरी अहमियत आहे, असांजो समाज फ़लसफ़े खां केतिरो परे रहियो आहे ऐं उन्हनि जी ज़ाहिर उणायूं त पंहिंजी जाइ ते आहिनि जेके बाद में डिस्कस करे सघजनि थियूं। तव्हां फ़लसफ़े जी असांखे अहमियत ॿुधायो त केतिरी अहमियत आहे
फ़लसफ़ो किथां शुरू थियो आहे, इंसानी सोच जे वुसतनि जे हवाले सां फ़लसफ़े जो कंट्रीब्यूशन केतिरो आहे, उन ते रोशनी विझो त पोइ असां पंहिंजे सब्जेक्ट ते ईंदासीं। यानी जेके असांजा क़दीम यूनानी फ़िलासफ़र्स आहिनि, थेलिस आहे, एनेक्ज़ीमेंडर आहे, उन्हनि ते बि असां डिस्कस कंदासीं, तव्हां खां घणो कुझु सिखंदासीं। जी राशिद महिरबानी। साहब, आउं सभ खां पहिरीं तव्हांजो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां ऐं इंडस फ़िक्री फोरम मीरपुर माथोइले जो, ऐं जंहिं हिन क़िस्म जो इनिशिएटिव शुरू कयो आहे, हिन क़िस्म जो प्रोग्राम शुरू कयो आहे। ऐं सच पुछो त हीअ इंतिहाई बुनियादी क़िस्म जो मौज़ू आहे, ऐं जंहिं ते सिंधीअ में तमामु घटि लिखियो वियो आहे ऐं तमामु घटि ॻाल्हायो वियो आहे। ऐं हिन क़िस्म जो जॾहिं मौक़ो मिले थो ऐं उनखे ॿुधंदड़ इलाही खां नज़र अचनि था, ऐं त इहो हिकिड़ो असां बहितर क़दम जे तरफ़ वञूं था। उन जे लाइ असांखे काफ़ी कुझु करिणो आहे। पहिरीं त फ़लसफ़े ऐं जो जेको लफ़्ज़ु आहे, असां वटि इहो को लफ़्ज़ु एॾो पुराणो लफ़्ज़ु कोन्हे। थोरो टाइम थियो आहे जो असां वटि इहो लफ़्ज़ु आयो आहे। वधि में वधि असांखे 1.25 सदी जो असीं करे सघूं था त उन जे अंदरि इहो लफ़्ज़ु असां वटि जेको सो आयो आहे। असां वटि जेकॾहिं किताबी सूरत जे अंदरि ॾिसंदासीं त उन किताबी सूरत जे अंदरि सिंधीअ में असांखे जेको फ़लसफ़े जो किताबु नज़र अचे थो, उहो आहे फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स। साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जेको आहे उनजी ट्रांसलेशन कई हुई ऐं उहो किताबु आयो हो। ऐं उन फ़लसफ़ो हुअं ई ॾुखियो आहे, जॾहिं वरी माण्हू किताबुनि खे पढ़े थो त पोइ महसूसु थिए थो त वाक़ई ॾुखियो आहे। ऐं पोइ असां वटि कुझु ॿिया किताब बि नज़र अचनि था, उन जे अंदरि सच जो फ़लसफ़ो नज़र अचे थो, जेको साईं रशीद भट्टी जो आहे, जेको जदलियात ते लिखियलु आहे। जदलियाती मादियत ते, उन ते उहो किताबु असांखे नज़र अचे थो। पोइ असांखे उहो जो किताबु आहे उन जे अंदरि कुझु इज़ाफ़ा नज़र अचनि था। ऐं साईं अकबर लेगारी साहब जो किताबु असांखे मिले थो, जेको फ़लसफ़े जी मुख़्तसर तारीख़ उन ते आहे। आउं सम्झां थो त सिंधीअ में तारीख़ ते इब्तिदाई तौर ते पहिरियों को किताबु जेकॾहिं आहे त उहो साईं अकबर लेगारी साहब जो आहे। ऐं हर ॿोलीअ जे अंदरि जॾहिं पहिरियां किताब ईंदा आहिनि त उनखां पोइ उहो सिलसिलो उते रुकिजी कोन वेंदो आहे। उन्हनि किताबनि खे ॾिसंदे पोइ वरी ॿिया किताब बि ईंदा आहिनि, ऐं हर हिकु मौज़ूअ ते काफ़ी किताब असांखे नज़र ईंदा आहिनि। तीअं फ़लसफ़े जी मुख़्तसर तारीख़ साईं अकबर लेगारी साहब जो किताबु जेको असांखे नज़र अचे थो। ऐं जदलियाती मादियत ते जेकॾहिं को किताबु असांखे नज़र अचे थो, जंहिंजे अंदरि सच जो फ़लसफ़ो बि आहे, ऐं हींअर असांखे जदलियाती ऐं तारीख़ी मादियत ते किताब मिलनि था, उहो किताबु लेट 80s जे अंदरि असांखे मिले थो। उहो आहे ॾाहप जो अभ्यास, जेको साईं सिकंदर मुग़ल जेको आहे उहो लिखियो हो। ऐं उन वक़्त ते ॾाढो रशियन अदब ईंदो हो, ऐं जेके पॉलिटिकल वर्कर हूंदा हुआ उन्हनि जो वॾो फोकस हूंदो हो, ऐं उहे कोशिशि कंदा हुआ त फ़लसफ़े खे सम्झूं, फ़लसफ़े खे ॾिसूं, फ़लसफ़े खे पढ़ी ॾिसूं। उहो उतां खां असांखे अचे थो। सिंध जे अंदरि जेकॾहिं असीं फ़लसफ़े जी ॻाल्हि कयूं त असांखे सिंध जे अंदरि अलामा आया काज़ी जेको जॾहिं ॿाहिरि पढ़णु वियो तॾहिं उन जेको आहे डॉक्टर आर्नल्ड सां फ़लसफ़ो पढ़ियो, ऐं उहो उते मुतारफ़ थियो। उनखे फ़लसफ़े जी अहमियत जी जेका सा ख़बर जेका सा पई, ऐं उहो वरी हिते बुनियादु विझंदड़ हो। ऐं सिंध यूनिवर्सिटी जो जॾहिं बुनियादु विधो वियो त उन सिंध यूनिवर्सिटी जे बुनियाद सां गॾु जेके बुनियादी शोबा आहिनि, उन्हनि शोबनि जे अंदरि फ़िलासफ़ी जो शोबो बि क़ाइमु कयो वियो। ऐं उनखां पोइ असांखे किताब सिंधीअ में इतफ़ाक़ सां मूंखे नज़र कोन आया आहिनि, पर साईं AK बिरोही जो नालो अचे थो, जंहिंजा असांखे 2 किताब अंग्रेज़ी में फ़लसफ़े जे मौज़ुनि ते मिलनि था। उर्दू जे अंदरि बि को इहो फ़लसफ़ो चइजे त मुग़ल पीरियड जे अंदरि असांखे नज़र ईंदो हुजे, उहो इन नमूने जो असांखे कोन थो अचे। हाणे फ़लसफ़े ते पोइ अंग्रेज़ जे अचण खां पोइ जॾहिं असांजो हितां खां माण्हू हिंदुस्तान गरियल हिंदुस्तान जो जेको माण्हू आहे उहो जॾहिं ॿाहिरि वियो, ॿाहिरि जे यूनिवर्सिटियुनि में जॾहिं उहो पढ़ियो, तॾहिं हू उन शयुनि खां वाक़ुफ़ु जेको सो थियो। फ़लसफ़े जे असां वटि फ़ारसी जे अंदरि बि कमु थींदड़ हो, अरबीअ जे अंदरि बि कमु थींदड़ हो, उनखां पहिरीं हिंदुस्तान जे अंदरि बि कमु थींदड़ हो। पर असीं जंहिं हींअर फ़लसफ़े जो ज़िक्र कयूं वेठा, जंहिं फ़लसफ़े जो लफ़्ज़ वठी ज़िक्र कयूं था, उते उहे लफ़्ज़ इस्तेमालु कोन थींदा हुआ। उहे मौज़ू ज़रूरु हुआ जेके हींअर जा न आहिनि, तमामु आगाटा आहिनि। उन जो ज़िक्र जेको आहे उहो असांखे नज़र अचे थो। ईअं ई फ़लसफ़े जे हवाले सां 1926 में उर्दूअ जे अंदरि हिकिड़ो किताबु नज़र अचे थो, जेको किताबु डॉक्टर ख़लीफ़ा अब्दुल हकीम जो आहे। उन किताब तारीख़ फ़लसफ़ा
ट्रांसलेट कयो हो। साईं पाण ख़ुदि जेको आहे उहो हकीम हो, डॉक्टर हो, PhD हो, ऐं उहो किताबु जेको ट्रांसलेट कयो वियो उहो किताबु आहे जेको सॼे यूरोप जे यूनिवर्सिटीज़ जे अंदरि वॾे अरसे ताईं उहो उते पढ़ायो वेंदो रहियो। ऐं आउं सम्झां थो त फ़लसफ़े जी तारीख़ ते जेकॾहिं को अहम किताबु उन मुनज़्ज़म नमूने सां को लिखियो वियो त उहो अल्फ्रेड वेबर जो हो, हिस्ट्री ऑफ फिलॉसफी। उनखे अंग्रेज़ीअ में जेको ट्रांसलेट कंदड़ हो उहो फ्रैंक थिली हो। उनखे 1905 में ट्रांसलेट करे छपरायो हो। ऐं उनखां पोइ हुनजो ख़ुदि ख़्यालु थियो त आउं ख़ुदि जेको सो फ़लसफ़े ते लिखां। पोइ ख़ुदि उन साॻी किताब जी शिकिल शबीह तब्दील कई, उनखे हिकिड़नि ॿियनि अंडरस्टैंडिंग जे हिसाब सां ॿियनि इलाही कनि मौज़ुनि खे हू खणी आयो। उन जे अंदरि अ हिस्ट्री ऑफ फिलॉसफी जे नाले सां साईं फ्रैंक थिली जो जेको आहे उहो असांखे किताबु मिले थो। ॾाढो अहम जेको सो किताबु आहे। उन खां पोइ असांखे बर्टन रसल जो जेको हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसफी जेको आहे उहो नज़र अचे थो। तंहिंजे करे इहा फ़लसफ़े जी तारीख़ आहे। ऐं फ़लसफ़े जी तारीख़ जे हवाले सां जेकॾहिं आउं थोरो अञा पोइते वञा त पहिरियों माण्हू जेको नज़र अचे थो तारीख़दान हुआ, उन तारीख़दाननि ज़रूरु फ़लसफ़े जे ॻाल्हियुनि खे बि थोरो थोरो नोट कयो हो, पर मुनज़्ज़म नमूने सां फ़लसफ़े खे महफ़ूज़ करण जे अंदरि जेकॾहिं कंहिंजो कमु हो त उहो अरस्तूअ जो कमु हो। अरस्तूअ पंहिंजे दौर खां पहिरीं जेके बि फ़लसफ़ी आया हुआ उन सभिनी जो जेको आहे उहो ज़िक्र जेको सो कयो। अफ़लातून कुझु फ़लसफ़े जो ज़िक्र कयो जेको हुनजे डायलॉग्स जे अंदरि नज़र अचे थो। उन खां पोइ फ़लसफ़े जी जेका तारीख़ आहे जंहिं ते 3 वॉल्यूम्स उन सां जेके लिखिया उहा हेगल हो, जंहिं हिस्ट्री जी फिलॉसफी जी हिस्ट्री ते 3 वॉल्यूम्स जेके लिखिया। उन सां गॾु हिकिड़ो किसो बि इलाही का भोगल फ़लसफ़ियुनि सां लाॻापियल हूंदा आहिनि, तीअं हिकिड़ो उन सां बि लाॻापियल आहे। हू चवनि था त हिकु दफ़ो जॾहिं हुन पंहिंजा सभु कम पूरा करे छॾिया ऐं उहो जेको 3 किताब जेके से उन लिखी वरिता हुआ, फ़लसफ़े जी समूरी तारीख़ जेका आहे उहा लिखी वरिती, त हू ॿाहिरि निकितो ऐं उन वक़्त ते शहर जो हालत बहितर कोन हुयो। पाण वियो पिए, जॾहिं वियो पिए त पोइ सिक्योरिटी वारनि अची जेको आहे उनखे रोकियो त साईं कर्फ्यू लॻल आहे ॿाहिरि। जेके चई तव्हां मूंखे छो था रोकियो, तव्हांखे ख़बर न आहे तव्हां जेको आहे हीअ मुंहिंजे हींअर आउं गॾु जंहिंसां खे खणे पियो वञा उहा छा आहे? त हुननि चयो त ख़बर न आहे साईं, अलाए छा आहे। चई मूं फ़लसफ़े जी समूरी जेका तारीख़ आहे उनखे क़ैद करे छॾियो आहे, उहो ई सॼो लिखियो अथऊं। चई साईं बिल्कुलु समूरी तारीख़ जी तव्हांखे ख़बर आहे, पर तव्हांखे ख़बर न आहे त अॼु हिते छा थियो आहे। चई अॼु हिते सूरत हाल अमन अमान जी बहितर कान्हे, तंहिंजे करे कर्फ्यू लॻल आहे। थी सघे त इहो किसो सही न हुजे ऐं ईअं फर्ज़ी किसा ठाहिया विया हुजनि ऐं फ़लसफ़ियुनि सां खोड़ सारा जेके आहिनि उहे फर्ज़ी किसा असांखे नज़र अचनि था। त इहो त किसो हो फ़लसफ़े सिंध जे अंदरि फ़लसफ़े जो, ऐं गॾोगॾु फ़लसफ़े जो दुनिया जे अंदरि फ़लसफ़े जी तारीख़ खे लिखण जे हवाले सां जेके शयूं आहिनि उहे असांखे हिन नमूने नज़र अचनि थियूं। हाणे अचूं था त फ़लसफ़े जी जेका अहमियत आहे उहा अहमियत छा आहे। फ़लसफ़े खे जीअं फिज़िक्स खे चयो वेंदो आहे त फिज़िक्स इज़ मदर ऑफ ऑल नॉलेज। फिज़िक्स इज़ मदर ऑफ ऑल साइंसिस। फिज़िक्स समूरनि साइंसुनि जी माउ आहे। फ़लसफ़े खे चयो वेंदो आहे त फिलॉसफी इज़ द मदर ऑफ ऑल नॉलेजिस। फ़लसफ़ो समूरनि इल्मनि जी माउ आहे। छो थो चयो वञे, जॾहिं असीं उनखे पढ़ूं था ऐं सम्झूं था त पोइ असांखे इलाही ॻाल्हियूं उन जूं सम्झ में अचनि थियूं। फ़लसफ़े जा जेके सुवाल आहिनि उहे हिन समूरी काइनात सां लाॻापियल बि आहिनि। उहे इल्म ऐं फ़िक्र खे बुनियादी तौर ते ॿियनि इल्मनि खां जुदा करे सम्झण जे हिसाब सां बि आहिनि। सच छा आहे, सच जी वज़फ़ छा आहे, छा सच जूं बि इलाही कियूं वज़फ़ूं थींदियूं आहिनि उहे, ऐं कुल्ली सच छा आहे, ऐं हीअ समूरी काइनात हले कीअं थी, उन्हनि जे विच में रिश्तो छा आहे, हीअ समूरी काइनात ठहियल कीअं आहे, ऐं उन जे अंदरि आऊं छा आहियां, मुंहिंजो उन काइनात सां कहिड़ो तइल्लुक़ु आहे। इहे उहे सभु मौज़ू आहिनि जेके फ़लसफ़े जे अंदरि अचनि था। फ़लसफ़े जो इंतिहाई गहरो तइल्लुक़ु आहे। फ़लसफ़ो छा थो करे? तव्हां पाण जेकॾहिं कंहिं बि इल्म खे पढ़ंदासीं, जॾहिं फिज़िक्स खे पढ़ंदासीं त असां फ़क़ति जिस्मनि,
ऐं उन्हनि जी नोयत ऐं गॾोगॾु उन जे रफ़्तारनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ईअं केमिस्ट्री आहे ऐं ईअं सोशल साइंसिस जेके असांखे नज़र अचनि थियूं। अञा बि सोशल साइंसिस जे अंदरि शयुनि खे गॾे नमूने सां ॾिसण जी जीअं वधीक गुंजाइश मौजूदु जेका सा थिए थी। फ़लसफ़े पढ़ण खां पोइ छा थो थिए, इहे शयूं जुदा जुदा नथियूं बचनि। माण्हू सम्झी थो वञे हलियो त इहे सभु शयूं गॾियल आहिनि। केमिस्ट्री फिज़िक्स गॾियल आहे, बायोलॉजी गॾियल आहे, सोशल साइंस गॾियल आहे, लॉ गॾियल आहे, अदब गॾियल जेको सो आहे। छाकाणि उन्हनि सभिनी खे गॾींदड़ केरु आहे, उन सभिनी खे गॾींदड़ फ़लसफ़ो आहे। ऐं उहे सभु फुटी किथां निकिता आहिनि, उहे सभु फ़लसफ़े मां फुटी निकिता आहिनि। जीअं फ़लसफ़े जे लाइ इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे त फ़लसफ़ो त उहो आहे जंहिं सभिनी इल्मनि खे ॼणियो, पर हाणे लॻे थो त फ़लसफ़ो पोढ़ो थी वियो आहे, तंहिंजे करे हाणे फ़लसफ़े जी एतिरी अहमियत नाहे बची। जेकॾहिं इल्मनि जे अचण जो सिलसिलो पूरो थी चुको आहे त पोइ वाक़ई फ़लसफ़ो पूरो थी चुको आहे। पर जेकॾहिं इल्मनि जो सिलसिलो पूरो नाहे थियो, रोज़ नवां इल्म अचनि था पिया, शोबनि जूं जेके आहिनि उहे ॿियूं उन्हनि शोबनि मां ॿिया शोबा फुटी निकिरनि था पिया, त पोइ फ़लसफ़ो पोढ़ो नाहे थियो, बल्कि फ़लसफ़े जो किरदारु वसी थी वियो आहे, उन जा मौज़ू वसी थी विया आहिनि। ऐं अॼु बि अलाही का उहे मौज़ू आहिनि जेके फ़लसफ़े सां लाॻापियल आहिनि, जेके असांखे नज़र अचनि था ऐं जेके अॼु बि आहिनि। हाणे जॾहिं असीं फ़लसफ़े जी ॻाल्हि कयूं था त फ़लसफ़े जी जेका ज़रूरत आहे उहा असांखे छो आहे? असांखे इन जे करे ज़रूरत आहे त हीअ असीं सॼो माडाण ॾिसूं था, असांजे आस पास में शयूं ॾिसूं था, इन्हनि खे असीं सम्झण जी कोशिशि कयूं था ऐं इन जे अंदरि असांजी जेका जॻहि आहे असीं उन खे बि ॾिसण जी कोशिशि कयूं था त असीं छा आहियूं। असीं उन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसण जी जेका असां कोशिशि कयूं था, तंहिंजे करे फ़लसफ़े जो तइल्लुक़ु न फ़क़ति साइंस सां आहे, पर फ़लसफ़े जो तइल्लुक़ु सियासियात सां बि आहे, समाजियात सां बि आहे, अदब सां बि आहे, फ़न सां बि आहे। इन्हनि सभिनी शइ सां फ़लसफ़े जो तइल्लुक़ु आहे। ठीकु आहे, राशिद साहब थोरो वधीक ॿुधायो फ़लसफ़े जी समाजी हैसियत। फ़लसफ़े जी जेका समाजी हैसियत आहे, हिकु उहा शइ जंहिंजो सभिनी शयुनि ते असरु हुजे त उनजी वधी थी वञे। फ़लसफ़े जे किताबनि खे पढ़ण खां पोइ ऐं उन जे मौज़ुअनि खे सम्झण खां पोइ माण्हूअ जो हिन समूरी काइनात जे बारे में रवैयो मटिजी थो वञे, समाज जे बारे में बि उनजो रवैयो मटिजी थो वञे हलियो। गॾोगॾु जॾहिं उहे शयूं अॻिते वधनि थियूं त तव्हां सुकरात जो उहो कौल ज़रूरु ॿुधो हूंदो त आउं हिकु शइ ॼाणा थो त आउं कुझु बि नथो ॼाणा। माण्हू खे जॾहिं ख़बर पवे थी त आउं जेको ॼाणा थो उहो तमामु थोरो आहे ऐं अणॼाणाई तमामु वॾी आहे, त माण्हूअ खे इहो अहसासु थिए थो त इल्मु केतिरो वसी आहे ऐं इल्मु जेको हींअर मौजूदु आहे उहो अञा तमामु थोरो आहे, जंहिं ते तमामु वॾो जेको सो कमु करिणो आहे। ऐं समाज जे अंदरि फ़लसफ़े जे हवाले सां हिकु आहे फ़लसफ़े जी अहमियत, ॿियो आहे उन फ़लसफ़े जे बारे में समाज जो रवैयो। हाणे फ़लसफ़े जी अहमियत हिन सॼे समाज जे बारे में त इहा बि आहे त हिन फ़लसफ़े जे अंदरि इदारा कहिड़ा हुजणु घुरिजनि, उन्हनि इदारनि जा कहिड़ा किरदार हुजणु घुरिजनि, ऐं जेके इदारा मौजूदु आहिनि आया उहे किरदार अदा कनि पिया या कोन पिया कनि। जेकॾहिं उहे न पिया कनि त पोइ उन जी जॻह ते कहिड़ा इदारा हुजणु घुरिजनि। इहे उहे फॾे वारा मामला आहिनि जेके फ़लसफ़ी उथारीनि था। जॾहिं उहे उथारीनि था तॾहिं उहे पोइ इदारनि जे कंट्रोल खां ॿाहिरि निकिरी था वञनि हलिया। कॾहिं कॾहिं उहे चैलेंज करे था वधनि त जेका शइ हिन सॼे समाज जे लाइ जोड़ी वई आहे इहा हाणे नाकारा थी चुकी आहे, हाणे का ॿी शइ ठाहिणु घुरिजे। या न फ़क़ति समाज जे अंदरि जेके इदारा आहिनि उन्हनि जे बारे में उनजो मौक़ुफ़ थिए थो, पर समाज जे अंदरि जेके सोचूं मौजूदु थियनि थियूं उन्हनि खे बि उहो चैलेंज कंदड़ थिए थो। जॾहिं उहो उनखे चैलेंज करे थो ऐं उहो चवे थो त हीअ शइ हीअं न पर हीअं आहे, जॾहिं उहा ॻाल्हि करे थो त उहो समाज जे अंदरि वणंदड़ न पर
अणवणंदड़ थी पवे थो। तंहिंजे करे समाज जे अंदरि त तमामु वॾी हुनजी अहमियत आहे, पर समाज जे लाइ त तमामु वॾी हुनजी अहमियत आहे, पर कंहिं बि समाज जे अंदरि उन जे बारे में जेको रवैयो मौजूदु आहे, उन रवैये जो तैलिक इहो आहे त जेतिरो फ़लसफ़े जे अंदरि सोचूं वधंदियूं, उहो सभिनी शयुनि ते रिफ्लेक्ट कंदियूं। आया उहो समाज उन सॼी ॻाल्हि खे बर्दाश्त करण जे लाइ तयारु आहे? आया उहो समाज इन सोच ते पहुतो आहे जो उन सभिनी शयुनि खे सम्झी सघे? आउं सम्झां थो न फ़क़ति असां जहिड़ा मुल्क, उन्हनि जे अंदरि त सूरत हाल ॾाढी वेतर ख़राबु आहे, पर ॿियनि काफ़ी मुल्कनि जे अंदरि आउं चवंदुसि त फ़लसफ़े जे लाइ को बहितर माहौल हुजे उहो कोन्हे। हिकिड़नि मामलनि ते ज़रूरु बहितर हूंदो, पर ॿियनि मामलनि ते उहो बहितर न हूंदो। जॾहिं उहो उन समाज जे बुनियादी इदारनि जे बारे में सुवाल करणु शुरू कंदो, त पोइ उते फ़लसफ़ो जेको आहे उहो पंहिंजो फ़लसफ़ी बि तकलीफ़ूं सहनि था, ऐं गॾोगॾु उन फ़लसफ़े खे बि रोकण जी कोशिशि कई थी वञे, उन जी बि हौसला शिकनी जेका सा कई थी वञे। तंहिंजे करे उनजो किरदारु त तमामु वॾो मौजूदु आहे, जीअं ॿियनि इदारनि जो मौजूदु आहे, पर उन जे लाइ जेको समाज जो रवैयो आहे उहो हर कंहिं हंधि ते मुख़्तलिफ़ आहे। राशिद साहब, तव्हां ऑनलाइन आहियो? हाँ, आउं ऑनलाइन आहियां, बिल्कुलु बिल्कुलु। इंटरनेट जो मसइलो आहे, स्पीड जो शायदि पासे, या शायदि असांजे पासे, उनजे करे थोरो आवाज़ प्रॉब्लम करे थो, डिस्कनेक्ट थिए पियो बार बार। बिल्कुलु आउं ऑनलाइन आहियां। हाँ जी जी, मुंहिंजो आवाज़ु अचे पियो तव्हांखे हाणे? अच्छा राशिद साहब, फ़लसफ़े जे हवाले सां सभ खां घणी मज़ामत या इनखे चऊं त उनजे अॻियां हिकु रुकावट हाइंड्रेंसिस कहिड़नि फैक्टर्स मां आयूं आहिनि ऐं फ़लसफ़े कीअं उनखे फेस कयो आहे, पोइ असां हलंदासीं यूनानी फ़लसफ़े ते। बसि आख़िरी तव्हां इन सवाल जो थोरो असांखे जवाबु ॾियो, ऐं बिल्कुलु पोइ असां ऑडियंस खां बि सुवाल वठंदासीं। त फ़लसफ़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जंहिं महिल समाज में अचे थो हिकिड़ी नई सोच, नई ॻाल्हि खणी करे, त समाज में काफ़ी अंसर अहिड़ा हूंदा आहिनि जेके उनखे मज़ामत कंदा आहिनि, या एतिरो जल्दी फ़लसफ़े खे क़बूल न कयो वेंदो आहे। जीअं का ॻाल्हि तव्हां काफ़ी दफ़ा करे बि विया आहियो सुठे नमूने सां, जंहिं नमूने सां सुकरात खे ज़हर पीआरियो वियो आहे, उनखां बि फ़लसफ़े खे ॾुखिया वक़्तु ॾिठा हूंदा, यानी एक्सेप्टेंस वारो इशू। त बिल्कुलु कहिड़नि समाजी उनसरनि खां कीअं उनखे मज़ामत खे, यानी उनखे रुकावट खे फ़लसफ़े मुंहुं ॾिनो आहे, थोरो उन ते रोशनी विझो राशिद साहब। फ़लसफ़े जे हवाले सां उनजी हिकिड़ी तारीख़ असांखे नज़र अचे थी, त जॾहिं उन जे अंदरि मुख़्तलिफ़ फ़लसफ़नि सां जेको कुझु थियो आहे उहो असांखे नज़र अचे थो। ऐं सुकरात जो असांखे नज़र अचे थो त उनखे ज़हर जो प्यारियो थो वञे हलियो। कुझु ई सालनि खां पोइ असांखे हैप्शा, पहिरीं औरत फ़लसफ़ी शहीद फ़लसफ़ी नज़र अचे थी, ऐं जंहिं आख़िर ताईं उन्हनि सोचुनि खे क़बूलियो कोन, आण न मञी, पोइ ते न हटी, ऐं पोइ उनखे जेको आहे उहो मारियो वियो। ऐं वॾनि प्रेशर्स जे अंदरि जेका सा उहा रही, पर उहो जंहिं ॻाल्हि ते हुई उहा बीठी रही, उनखे मौक़िया बि हुआ, इलाही का उनखे मौक़िया हुआ, ऐं पर हुन उनखे क़बूलियो जेको सो कोन। ऐं इहा समूरी जेका तारीख़ आहे उहा असांखे जेका सा नज़र अचे थी। ऐं तंहिंजे करे फ़लसफ़े जे अंदरि हिकिड़ा असांखे उहे किरदार नज़र अचनि था, जिन किरदारनि बुनियादी तौर ते जिन शयुनि ते ॻाल्हि ॿोल जेका सा कई आहे, उहा जेका आहे उहा इन्हनि सभिनी अहिड़ियुनि शयुनि ते जेका सा कई आहे जेके उन समाज जे लाइ क़ाबिल क़बूल जेके से कोन रहियूं आहिनि, त उन्हनि जे लाइ लाज़मन रुकावटूं ॾिनियूं। हाणे फ़लसफ़े जे अंदरि रुकावट जो जॾहिं सुवालु आहे, त आउं इन ॻाल्हि खे कंदुसि त पैसो ख़र्चु करणु ॾुखी ॻाल्हि आहे, कंहिंखे टाइम ॾियण बि ॾुखी ॻाल्हि आहे, पर सभ खां ॾुखी में ॾुखी ॻाल्हि कहिड़ी आहे? सभ खां ॾुखे में ॾुखी आहे पंहिंजनि ख़्यालनि खे छॾणु। पंहिंजनि ख़्याल खे जिन ते माण्हू अक़ीदो रखियो वेठो आहे, यकीन रखियो वेठो आहे, ऐं पंहिंजी दुनिया जेका ठाहे वेठो आहे, उन्हनि खे चैलेंज करणु। तंहिंजे करे फ़लसफ़े जी जेका पहिरीं वेड़ आहे, उहो ख़ुदि फ़र्द थिए थो, ऐं उन जे अंदरि तोड़ फोड़ थिए थी। उन जे अंदरि जेके उन जा तस्वर आहिनि उहे टुटनि था, उन जूं ॻाल्हियूं टुटनि थियूं, उन जा रवैया मटिजी वञनि था हलिया। तंहिंजे करे पहिरीं जेका वेड़ आहे उहा वेड़ उन जी अंदरि जी वेड़ आहे। उहा जेका उन जे अंदरि जी वेड़ आहे उहा बि असांखे तमामु हंधनि ते नज़र अचे थी, जंहिंजे अंदरि पाण ॾिसंदा आहियूं त जेको फ़लसफ़े सां लाॻापियल शागिर्दु हूंदो आहे,
जेको माण्हू पढ़ंदो पियो आहे उहो सोचनि में गुम हूंदो आहे ऐं उन जे अंदरि इन क़िस्म जा समाज जे अंदरि खोड़ सारा असांखे लतीफ़ा बि मिलनि था जेके उन खे ज़ाहिर कनि था। जीअं मूंखे हिकिड़ो उन जे बारे में लतीफ़ो नज़र अचे थो, उहो लतीफ़ो मूं कंहिं किताब में पढ़ियो हो ऐं प्रॉब्लम्स ऑफ फिलोसॉफी हंटर मेड जो किताब आहे, शायदि उन में हो। उन जे अंदरि इहो त हिकिड़ो शख़्स हो जेको 15 माड़ ते वेठो हो। हेठां खां को माण्हू आयो जंहिं दाहूं कयूं, कूकूं कयूं ऐं कूकूं करे चयूं, मिस्टर जॉनसन तव्हांजी घरवारी गुज़ारे। त जेको माण्हू 15 माड़ ते मथे वेठो हो उन सोचणु शुरू कयो। जॾहिं उन सोचणु शुरू जेको सो कयो, उन जेको सो चयो, चई हाणे घरवारी गुज़ारे वई, मुंहिंजा ॿार रुली विया। जॾहिं घरवारी गुज़ारे वई, ॿार रुली विया, त पोइ हाणे मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु बचियो बाक़ी छा? हाणे इहो भोग ऐं चर्चा आहिनि जेके फ़लसफ़नि ते थियल आहिनि ऐं असां फ़लसफ़े सां लाॻा पिया आहियूं त उहो भोग चर्चा जी ख़बर आहे कहिड़ा जेके थियनि था ऐं ॾाढो हुन मां लुत्फ़ वठंदो आहियां। त उन हमराह चयो त हाणे ज़िंदगी त मुंहिंजी बची कान, दुनिया त मुंहिंजी सॼी उजड़ी वई। सो हमराह उतां खां भुल ॾिनो। जीअं भुल ॾिनई ऐं 15 माड़ खां पोइ जॾहिं उहो जेको सो पहुतो ऐं उहो 10 माड़ ते पहुतो त उन चयो, चई मुंहिंजा ॿार त आहिनि कोन। वरी जॾहिं 6 माड़ ते पहुतो तॾहिं चई मुंहिंजी शादी थियल त आहे कान। जॾहिं 3 माड़ ते पहुतो ऐं ज़मीन हुनजे वेझो थी चुकी हुई, चई मुंहिंजो मिस्टर जॉनसन त मुंहिंजो नालो कोन्हे। तंहिंजे करे हाणे जेके फ़लसफ़नि सां लाॻापियल लतीफ़ा आहिनि उहे खोड़ सारा आहिनि जेके छाखे ज़ाहिर था कनि, जेका उनजी अंदरि जी वेड़ आहे उनखे ज़ाहिर कनि था। कांट ॾाढो प्यारो फ़लसफ़ी आहे ऐं जंहिंजो फ़लसफ़े ते तमामु वॾो जेको सो असरु आहे उहो असांखे नज़र अचे थो। उन जे बारे में बि हिकिड़ो लतीफ़ो आहे जेको उन सॼी वेड़ जो इज़हार करे थो, त उहा जेका वेड़ थिए थी उहा कीअं थी थिए। उहो हिकु दफ़ो वार वॾा थी विया हुउसि त वियो पंहिंजे वारनि खे कटराइण जे लाइ। जॾहिं हजाम वटि पहुतो ऐं उन वारनि जी पोज़ीशन ॾिठी त उनखे चयो त साईं ही वार कटण खां त बहितर आहिनि त लाहे छॾ। त चई ठीकु आहे, लाहे छॾियो, जेका हा लाहे छॾिजनि। सो हुन जेको आहे उहो वार हुन जा लाहे छॾिया। जॾहिं कांट वहिंजण वियो ऐं जॾहिं वहिंजण खां पोइ जेको आहे उहो मथे ते हुन साबुण हणी हथ लाथा, चई अंदरि वहिंजण त कांट वियो हो, पोइ ही गंजो केरु पियो वहिंजे। हाणे इहे जेके लतीफ़ा, हाणे इहे अलाही का फर्ज़ी लतीफ़ा हूंदा जेके ठाहिया विया आहिनि, जेके खोड़ सारा आहिनि जेका उन सॼी वेड़ खे ज़ाहिर कनि था त उहो जेको माण्हू आहे उहो केॾो अनएडजस्टेड थी थो वञे हलियो उन समाज जे अंदरि, जेको उन समाज जे अंदरि उन समूरे काइनात जे राज़नि खे पुरोड़ण जी कोशिशि थो करे, समाज जे राज़नि खे पुरोड़ण जी कोशिशि थो करे, त उहो केॾो अनईज़ी थी थो वञे हलियो। हाणे जिते समाज जे अंदरि फ़र्द जे अंदरि एॾी वेड़ थिए थी त पोइ उनजी वेड़ पहिरीं त घर वारनि सां थिए थी ऐं घर वारनि सां जेका वेड़ आहे उन ते बि आउं तव्हांखे हिकिड़ो लतीफ़ो ॿुधायां थो त जीअं असां उनखे सम्झी सघूं। हिकिड़ो फ़लसफ़े जो शागिर्द हो, उहो फ़लसफ़ो पढ़ी आयो। जॾहिं फ़लसफ़ो पढ़ी अचे थो त पीउ उन खां पुछियो त बाबा डिग्री वठी आयो आहीं, हाणे कुझु जेको तूं कर, तूं पढ़ी त आयो आहीं, थींदो छा? रोज़ जा जेके मामला हुआ, पोइ सुबुह जो हुनखे पैसा ॾिनई ऐं चईंदी वञ 2 बेदा वठी आ। सो चई ठीकु आहे। वरी वापसि आयो, संदसि पीउ जी साॻी जेका सां घुरई ऐं हिकिड़ी माइट जी ज़रूरु घुर थिए थी। जॾहिं औलाद पढ़े थो त हू चवे थो त कंहिं न कंहिं रोज़गार वारो थिए, कंहिं न कंहिं अहिड़ी ॻाल्हि खे सिखे जेको घटि में घटि जेको आहे पंहिंजो गुज़र सफ़ार थिए ऐं मुंहिंजी मदद बि जेका सा करे, उनजूं उन में उमेदूं बि थियनि थियूं। सो आख़िर जॾहिं हुन बेज़ार थी चई बाबा हाणे तव्हां ॿुधायां थो त फ़लसफ़ो मां मूं छा सिखियो आहे। चई पुटु ॿुधा। चई बाबा ही जेके 2 बेदा आहिनि इनखे फ़र्ज़ु कर त इहे 2 बेदा न आहिनि। जी बाबा छो फ़र्ज़ु कयां? जी फ़र्ज़ु त कयो न बाबा साईं। जी ठीकु आहे, फ़र्ज़ु जेको सो कयां थो। चई ही जेके 2 बेदा जेके से कोन, जी 2 ॿिया बि बेदा आहिनि, फ़र्ज़ु कयो। चई घणा थिया? जी 4। जी 4 बेदा थिया न। जी हाणे बाबा फ़र्ज़ु कयो त 4 ॿिया बि बेदा आहिनि। जी फ़र्ज़ु कयूं। हाणे फ़लसफ़े जे अंदरि फ़र्ज़ु कबो आहे, इहे हुन सां लाॻापियल जेके ॻाल्हियूं सही आहिनि उन्हनि जूं दुरुस्त पई थियनि। चई हाणे घणा थिया? चई 8 थिया। हाणे हिकिड़ो बेदो उन जे शागिर्द जे लाइ हो, ॿियो उन जे बाबा जे लाइ हो, उन जे पीउ जे लाइ हो। सो हुन चयो, चई ठीकु आहे पुटु, हाणे 6 बेदा थिया तुंहिंजा, ही 2 बेदा थी मुंहिंजा। जेके 2 बेदा हुआ उहे हुन खणी पाण रखिया। चई हाणे 6 ई वञी तूं खा। सो हाणे इन क़िस्म जी जेका सूरत हाल थिए थी त घर जे अंदरि बि इन क़िस्म जूं शयूं थियनि थियूं ऐं असां सां गॾु जेके शागिर्द पढ़नि था ऐं असांजा शागिर्द, उन्हनि खे
पहिरीं पहिरीं पंहिंजे घर जे अंदरां थिए थी, समाज जे अंदरां उनखे जेको सो थिए थी त चरिया थी वेंदो, हलिया तव्हांखे का ॻाल्हि जेका सा कान जेका सा ईंदी, फ़लसफ़नि खे मिलियो छा आहे, कहिड़ियूं नौकरियूं आहिनि जेके उन्हनि खे जेके से मिलनि थियूं, इहे सभु शयूं छाकाणि जो इल्मु मिले, ॼाण मिले, असां उन जा घुरिजाऊं घटि जेके सयूं, असांजो जेको समाज आहे जिते बुख हुजे, बेरोज़गारी हुजे, माण्हू तकलीफ़ुनि में हुजनि, त पोइ जेकॾहिं रोज़गार जी घुर मुकमल तौर ते जाइज़ घुर आहे जेका उन जे तरफ़ां थिए थी, उहा बि थिए थी। पर उहो गॾोगॾु जिन बुनियादी मौज़ुनि ते ॻाल्हाइण जी कोशिशि करे थो, पोइ पंहिंजे ॻोठ जे अंदरि, शहर जे अंदरि, इलाइक़े जे अंदरि उहो ॾाढो कंट्रोवर्शियल थी थो वञे हलियो। ऐं उहो जॾहिं उन्हनि सभिनी मौज़ुनि ते ॻाल्हाए थो त इतफ़ाक़ सां जेका ॼाण आहे माण्हू खे मिलणु शुरू थिए थी, उहा ॼाण हिकिड़ी ख़ुशी माण्हू खे ॾींदी पई आहे। ऐं ॼाण माण्हू चवंदो आहे त आउं ॿियनि ताईं पहुचायां। जॾहिं उहो पहुचाइणु शुरू कंदो आहे त पोइ उन जे ख़िलाफ़ु उनखे जेको रद्दमल मिलंदो आहे, उहो रद्दमल उनखे कॾहिं मायूस कंदो आहे, कॾहिं हू सिखी वेंदो हलियो आहे त ही ॻाल्हियूं हाणे मूंखे किथे करणु घुरिजनि। बिल्कुलु दुरुस्त फ़लसफ़े खे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां गॾोगॾु मुंहिंजो ख़्यालु आहे त सभ खां पहिरें स्टेटस को सां टकराइणो पवंदो आहे। पोइ समाज में मौजूदु जेके ताक़तवर कुवतूं आहिनि, जेके पंहिंजी स्टेटस को खे बरक़रार रखण जी कोशिशि कनि थियूं, उन्हनि सां टकराइणो पए थो। उनखां पोइ अक़ीदा था अची वञनि, उनखां पोइ माण्हू जी पंहिंजूं सोचूं अची थियूं वञनि, या समाज जी जेकी साख़्त आहे सॼे स्ट्रक्चर सां उहे जंहिंमें टकराइजनि थियूं, त पोइ उन फ़लसफ़े खे कंट्रोवर्शियल बनाए, उनखे चरियो चई, उन इल्म खे पुठिते करे या उन सभिनी सब्जेक्ट खे पुठिते करे पोइ वरी उनखे धिकारियो थो वञे। ईअं समाज जेको आहे सोचण खां परे थी थो वञे, हिकु कमाईंदड़ मशीन थी थो वञे समाज। ऐं मुंहिंजो फ़र्ज़ु जेको आहे उनखे एप्रिशिएट कयो थो वञे जेको सोचे घटि बल्कि कमाए वधीक ॾिए। अहिड़े क़िस्म जूं काफ़ी शयूं आहिनि। राशिद साहिबु, इहे शयूं असां आहिस्ते आहिस्ते शयूं सिखंदा वेंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे पाण हलूं था यूनानी फ़लसफ़े ॾे। असां वटि जंहिं बि इल्म जी ॻाल्हि थिए थी, सभ खां पहिरीं असां सिखूं था हिन इल्म जूं पाड़ूं यूनान खां अचनि थियूं। हिननि अंग्रेज़ी में उनखे ग्रीक चइबो आहे। असां साइंस हुजे, फ़लसफ़ो हुजे, लॉजिक हुजे, मैथमेटिक हुजे, अदब हुजे, तनक़ीद हुजे, सभिनी शयुनि में असां कंहिं न कंहिं हवाले सां असां यूनान सां रिलेटेड थी था वञूं ऐं यूनान खां सिखूं था घणो कुझु। त फ़लसफ़े जे हवाले सां बि हज़ारे साल पहिरें जेके यूनानी फ़लसफ़े में कंट्रीब्यूशन कई, जेके शयूं उन्हनि सोचियूं, ऐं अॼु ॾींहं ताईं फ़िलासफ़र या साइंसदान सोचनि बि था, पर उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि शयुनि खे प्रोमोट बि कनि था ऐं खोजना बि जारी हले थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हर नओं ईंदड़ दौरु वरी नई तहक़ीक़ सां साम्हूं अचे थी, पर पोयनि खे यूनानी दौर खे ख़ासि तौर ते कंहिं बि मतरूक या कंहिं बि इन मां ते रिजेक्ट कंप्लीटली न कयो आहे, छो जो उहो बुनियादु हुया असांजे फ़लसफ़े जा। सो थोरो यूनानी फ़लसफ़े जे हवाले सां राशिद साहिबु असांखे तव्हां थोरो रहनुमाई कयो। उन खां पोइ थेलिस, एनेक्ज़िमियस ऐं एनेक्ज़िमांडर ते पाण हलंदासीं। त तव्हां बिल्कुलु थोरो यूनानी फ़लसफ़े ते असांखे ॿुधायो, पोइ असां आहिस्ते आहिस्ते सब्जेक्ट ते अची वेंदासीं। सही। हा, यूनान जी जॾहिं असीं ॻाल्हि ॿोल कयूं था त यूनान जी जेका धरती आहे उन जे असीं जॾहिं ॾिसंदासीं त उहा असांखे यूरोप में नज़र ईंदी, जेका एशिया खे बि वेझी आहे त मिस्र खे बि वेझी आहे। यानी ॿिनि खितनि खे, अफ्रीका खे बि वेझी आहे ऐं एशिया खे बि वेझी आहे, उहा असांखे उते नज़र अचे थी। ऐं यूनान खे जॾहिं असीं उभरंदे ॾिसूं था त उहो यूनान जो असांखे पहिरियों फ़लसफ़ो ई नज़र अचे थो, जेको असांखे उतां खां नज़र अचे थो। उनजो इल्मु नज़र अचे थो, अदब ऐं फ़न नज़र असांखे अचे थो, जेको 600 क़बल मसीह जे दौरान असांखे नज़र अचे थो। ऐं उनखां पोइ यूनान जो रियासत जे तौर ते अॻियां पहिरीं शहरी रियासतुनि जो आहे, उनखां पोइ सिकंदर आज़म जो हुजणु आहे, ऐं सिकंदर आज़म जो हिंदुस्तान ताईं अचण जी जेका आहे, तंहिंजे करे सिकंदर आज़म जो उहो नालो हो जंहिं उनखे सॼी दुनिया जे अंदरि जेको सो मशहूरु जेको सो कयो। ऐं यूनान जे अंदरि जोधा, स्पार्टा जा मशहूरु जेके से हूंदा हुआ, ऐं ईरान खे बि वॾी हुई, तॾहिं पर्शिया जे नाले सां हो, ऐं ज़ेरोक्स उन जेको सो वियो हो, उन वॾी कोशिशि कई त आउं स्पार्टा खे जेका सा फतेह जेका सा कयां। त यूनान जी हिकिड़ी जेका उते जाग्राफ़ी सूरत हाल हुई, उन जे अंदरि शहरी रियासतूं हुयूं। ऐं ॿियो इहो त उन यूनान जूं जेके तहज़ीब जे अंदरि गहरियूं पाड़ूं हुजनि, उहे न हुयूं। दुनिया जे अंदरि तहज़ीबुनि जी जेका डेवलपमेंट थी आहे उहा नदियुनि जे किनारनि ते थी आहे, नील नदी ते थी आहे, ऐं दजला ऐं फ़रात ते थी आहे, सिंधूअ ते थी आहे, जमुना ते थी आहे। ईअं असांखे उहे नदियूं नज़र अचनि थियूं। ज़र्दी नदी चीन जी थी आहे, उन ते जेका सा थी आहे। तंहिंजे करे
उन्हनि खे जॾहिं असीं ॾिसंदासीं त पोइ उनजो असांजो जेको ज़िक्र आहे उहो 600 क़बल मसीह ताईं कोन वेंदो, उहो ज़िक्र असांखे 2500 क़बल मसीह ताईं जेको सो वेंदो, 3000 क़बल मसीह ताईं बि वेंदो, यानी अॼु खां 4500 साल अॻु ताईं जेको सो वेंदो। गलगामेश जो नालो असीं जॾहिं खणंदासीं त 2700 क़बल मसीह जो नज़र अचे थो, ऐं उन जूं असांखे उहो हुकुमरान बि हो, ऐं गॾोगॾु उनजी असांखे शाइरी जा कुझु नुक़्ता बि मिलिया आहिनि, ऐं जेका शाइरी ऐं हिकिड़ी शायदि फिरदौसी जी शाइरी आहे, शाद जे बासिहा चश्मान शाद के जहां नीस जुज़ फसानो वबाद, ख़ुशगुज़ार पंहिंजनि कारनि अखियुनि वारे प्रिय सां गॾु ख़ुशगुज़ार, छाकाणि त हिन दुनिया में फितने ऐं फसाद खां सवाइ कुझु कोन्हे। इहे हिन क़िस्म जा साॻिए ई ख़्याल असांखे गलगामेश में मिलनि था, जेको 2700 क़बल मसीह जो आहे। उहो 2700 क़बल मसीह जे अंदरि हू चवे थो त पंहिंजी घरवारीअ खे पंहिंजनि ॿखनि में विझी ख़ुशगुज़ार, छाकाणि जो हिन दुनिया में दोखो ऐं फितनो ऐं फसाद आहे। साॻी ॻाल्हि आहे जेका असांखे पोइ नज़र अचे थी, जेका असांखे उन खां पहिरीं जेका असां नज़र अचे थी। इन खां पहिरीं जेकॾहिं असीं अचूं था कानून जी ॻाल्हि कयूं था, उन कानून जे अंदरि को बि सौदो कयो त ॿ शाहिद पंहिंजे पाण सां गॾु खणी अचो। हमूराबी जो नज़र अचे थो, जेको 1800 क़बल मसीह जो असांखे नज़र अचे थो। तंहिंजे करे असांखे उन्हनि जो जॾहिं पाड़ूं खणूं था त उहे असांखे पुराणियूं नज़र अचनि थियूं, या ख़ुदि मिस्र जा अहराम, जेका इंजीनियरिंग आहे, जेका मैथमेटिक्स उते इस्तेमालु थियल आहे, जेका जॉमेट्री उते इस्तेमालु थियल आहे, उहा सॼी असांखे उते नज़र अचे थी। ऐं उहे बि जेके ठहिया आहिनि उहे 1100 क़बल मसीह खां वठी 1600-1700 क़बल मसीह ताईं जा असांखे नज़र अचनि था। यानी जॾहिं यूनान जे अंदरि इहे ॻाल्हियूं थियनि पियूं, उन खां बि 500-600 साल पहिरीं जो ज़िक्र असांखे उन जे अंदरि अचे थो। तंहिंजे करे यूनान जे अंदरि जेके कंट्रीब्यूशन्स आहिनि, उन जे अंदरि हिकिड़ी जेका कंट्रीब्यूशन नज़र अचे थी, उहा हिकिड़ी क़ौम हुई। उहा क़ौम ही मुंहिंजी जेका तहक़ीक़ आहे उन जे बुनियाद ते कयां थो, के साथी उन खां इख़्तिलाफ़ राय रखी सघनि था। किताबनि जे बुनियाद ते जॾहिं ॻाल्हि ॿोल कजे थी त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त उन जे अंदरि जेका कंट्रीब्यूशन असांखे नज़र अचे थी, उहा नज़र अचे थी हिकु उन क़ौम जी जेका फिन्यूशाही क़ौम हुई, जेका दरिया ते बादशाह क़ौम हुई, दरिया जा वापारु कंदी हुई, पाणिनि जी बादशाह हुई, पाणिनि ते वापारु जेका असां कंदी हुई, ऐं उहा तमामु घणी जेका असां अॻिते वधियल हुई। हुन जा अॼु बि असांखे उहे फ़लस्तीन जे अंदरि लेबनान जे अंदरि जेके थिएटर्स जेके पुराणा आहिनि उहे मिलनि था, जंहिंजूं जेके तारीख़ूं आहिनि उहे पुराणियूं जेके आहिनि 1100-1200 क़बल मसीह जूं तारीख़ूं असांखे मिलनि थियूं। उन्हनि सां कुझु वाक़िया अहिड़ा थिया आहिनि जेके 1100-1200 ऐं 1000 क़बल मसीह जे अंदरि थिया, जो ॿ सुपर पावर कुवतूं, हिकिड़े पासे मिस्र जी असांखे नज़र अचे थी, उहा इथियोपिया जी सूरत में हुजे, लिद्या जी सूरत में हुजे, या असांखे उहा इराक जी नज़र अचे थी, दैन पोइ पर्शिया जी नज़र अचे थी। इन्हनि जे अंदरि जेका ख़्वाहिश पैदा थी त असांजी हुकुमरानी ॿिनि खंडनि ते हुजणु घुरिजे, उन जे अंदरि रस्ते ते ईंदड़ का क़ौम, नंढड़ी क़ौम जेका इंतिहाई पढ़ियल लिखियल हुई, तमामु घणो इल्मु ऐं फन वारी जेका सा हुई, उन सां लाॻापियल जेका शइ जेका नज़र अचे थी, उहा क़ौम पंहिंजो जेको आहे इन सॼे वेड़ जे अंदरि पंहिंजो वजूद विञाए वेठी। ऐं पर उहे साॻी दरिया ते पाणिनि ते हुकुमरानी वारी जेका ॻाल्हि ॿोल आहे, उहा असांखे यूनान जे तरफ़ अचे थी। उहो फ़न ऐं फ़लसफ़ो उन तरफ़ ट्रांसफर थींदे असांखे नज़र अचे थो। तंहिंजे करे इन्हनि सभिनी शयुनि जूं जेके पाड़ूं आहिनि उहे हिकिड़े पासे असांखे नज़र अचनि थियूं। ऐं एस्ट्रोनॉमी जे हवाले सां, एस्ट्रोलॉजी जे हवाले सां अॻु में तमामु घणो पुराणो जेको कमु आहे उहो असांखे इराक जे अंदरि जेको सो नज़र अचे थो। इन्हनि सभिनी जी जेका कंट्रीब्यूशन आहे, उन कंट्रीब्यूशन किरदारु अदा कयो हो यूनान जे अंदरि। 360 ॾींहंनि जो जेको कैलेंडर आहे, उन जी ॻाल्हि ॿोल बि पुराणी आहे, ऐं उन जे अंदरि किथे पाण ज़रूरु ज़िक्र में आणींदासीं हिन सॼी सीरीज़ जे दौरान, त किथे किथे जिते ज़रूरत थी त असां उनखे वधीक वज़ाहत कंदासीं। तंहिंजे करे उहे इल्मु अॻु में जेको मौजूदु हो उन यूनान जे अंदरि कयो, ऐं यूनान जूं नंढियूं नंढियूं शहरी रियासतूं मौजूदु हुयूं। उन्हनि जॾहिं उन्हनि ख़्यालनि खां वाक़ुफ़ु थिया त उन्हनि उन ते वधीक कमु करण जी जेका सा कोशिशि कई। ऐं यूनान जी पंहिंजी जेका ॾंद कथाऊं बि मौजूदु हुयूं, उन्हनि जा पंहिंजा देवता मौजूदु हुआ, उन्हनि जा जेके उन्हनि देवताउनि जेके मुख़्तलिफ़ ज़िम्मेवारियूं सौंपियल हुयूं। पर जॾहिं उन ते फ़लसफ़े जी ॻाल्हि ॿोल अचे थी त पोइ फ़लसफ़ी उन्हनि उनखे कंहिं ॿिए अंदाज़ सां ॾिसनि था। तंहिंजे करे यूनानी फ़लसफ़े जे अंदरि जेके सुवाल असांखे पुठियां पस मंज़र उनजो आहे, उहो इहो सॼो असांखे पस मंज़र नज़र अचे थो, जंहिंजे करे जंहिंखे वधीक मेच्योर यूनान अची कयो आहे। हिन जो मतिलबु राशिद साहिबु इहो थियो त यूनानी फ़लसफ़े खे पढ़ण खां पहिरीं असांखे तहज़ीबनि जी जेका हिस्ट्री आहे उहा पढ़णु खपे,
उन खां पहिरें जेके तहज़ीबूं 4000 साल 5000 साल पुराणियूं तहज़ीबूं आहिनि, यानी इराक जी सुमेरियन तहज़ीब आहे, या उन खां पोइ नील नदी जी जेका तहज़ीब आहे, या सिंधु नदी जी तहज़ीब आहे, इहे तहज़ीबूं पढ़जनि। उन खां पोइ अची कंट्रीब्यूशन जेका वेझे माज़ी में अची करे यूनान जे फ़लसफ़नि में थी, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि तहज़ीबनि मां उन्हनि असरु वरितो हूंदो। ऐं जॾहिं यूनान जी ॻाल्हि थिए थी पई त डेफिनेटली उनजो जेको जोग्राफिकल हदूं जी तव्हां ॿुधायूं, त हेॾा मिस्र सां नील नदी वारी तहज़ीब सां बि मिलनि थियूं पियूं, होॾा यूरोप वारी तहज़ीब सां बि मिलनि थियूं पियूं, त चाइना वारी तहज़ीब, इंडस रिवर जी तहज़ीब जूं जेके मिसाल आहिनि कुझु शयूं, उहे इराक में बि मिलनि थियूं ऐं मिस्र वारी तहज़ीब में बि मिलनि थियूं। यानी उन्हनि सभिनीनि शयुनि जो कंट्रीब्यूशन आहे पंहिंजी जाइ ते। यूनान जी बैकग्राउंड खां पोइ हाणे असां राशिद साहिबु ईंदासीं थेलिस जे फ़लसफ़े ते या उनजी शख़्सियत ते। उन कहिड़े क़िस्म जा जेके बुनियादी अफ़कार ॾिना असांखे फ़लसफ़े जे हवाले सां, उन पहिरियां सुवाल कहिड़ा कहिड़ा उथारिया ऐं कहिड़ियूं शयूं फ़र्ज़ु कयूं। उन खां पोइ कुझु दोस्तनि जा सुवाल असां वटि मौजूदु आहिनि त फ़लसफ़े खे सवाइ इल्मु सभु अधूरा आहिनि, हर फील्ड अधूरी आहे, या फ़लसफ़ो जेको आहे उहो अलॻि मंतकी तौर ते पढ़ायो थो वञे, पहिरियों साइंस जो हिसो हो, छा नेचुरल साइंस एॾी तरक़ी में फ़लसफ़ो हिकु सब्जेक्ट जो किरदारु आहे, हिकु अलॻि मज़मून तौर ते आहे, उनखे पढ़िजे या न। त अहिड़े क़िस्म जा काफ़ी सुवाल जेके पुछनि था दोस्त, उन्हनि ते असां आख़िर में ईंदासीं। राशिद साहिबु, पहिरियों तव्हां असांखे थेलिस जे फ़लसफ़े, उनजी शख़्सियत ऐं उनजे अफ़कार ते असांखे थोरो रोशनास करायो, असां सम्झी सघूं त थेलिस केरु हुयो ऐं उनजे फ़लसफ़े में ॻाल्हियूं कहिड़ियूं हुयूं, ऐं काइनात खे सम्झण में या दुनिया या ज़िंदगी खे सम्झण में थेलिस जे फ़लसफ़े कीअं असांजी मदद कई आहे, ऐं हिन वक़्त ते किथे उहे ॻाल्हियूं फ़िकिर पहुता आहिनि। बिल्कुलु। ऐं थैलीस खे असां जॾहिं ॾिसूं था त उर्दू जे अंदरि उन जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु तालीस कयो वेंदो आहे। जॾहिं असीं हिनखे, छाकाणि जो उर्दू जे अंदरि किताब पढ़ंदासीं, जॾहिं हुन जा किताब पढ़ंदासीं त पोइ असां उन मुंझी न पऊं त इहो तालीस वरी केरु आहे। ऐं थालीस लफ़्ज़ असां हुनजो वठूं था। अंग्रेज़ी जे अंदरि जॾहिं अचूं था त थैलिस ऐं थालीस करे वरितो थो वञे हलियो, तंहिंजे करे THALES हुनजी जेका सा स्पेलिंग आहे। ही पहिरियों फ़लसफ़ी आहे ऐं उन ही आयोनाई फ़लसफ़ी बि चयो थो वञे। ही 660 क़बल मसीह जे अंदरि पैदा थियो। ऐं आयोनिया छा हो? ख़ुदि आयोनिया जी जॾहिं असीं जाग्राफी ॾिसूं था त उन जे बारे में जेको डोमिनेंट मौक़ुफ़ आहे उहो ही आहे त आयोनिया एशियाई किनारे ते हो। उनखां त केरु इनकार कोन थो करे, पर इहा यूनानी कॉलोनी हो ऐं यूनानी जेके हुआ उहे उते रसिया हुआ। हेरोडोटस उन खां थोरो इख़्तिलाफ़ राय रखे थो ऐं उहो चवे थो त आयोनियनि जा 2 नसल हुआ। पर असांजो उन बहस में वञण जी ज़रूरत कान्हे त केरु किथां जा जेके हुआ। आयोनिया जे अंदरि हिकिड़ो जेको इलाइक़ो हो उहो हो माइलतस। ऐं उन माइलतस खे मां 3 फ़लसफ़ी पैदा थिया जिन जो अॼु पाण ज़िक्र कयूं था। उहे 3 माइलतस हिकिड़े ई ॻोठ ई आहिनि, हिकिड़े ई ॻोठ जा जेके आहिनि। तंहिंजे करे फ़लसफ़े जे अंदरि जॾहिं असीं अचूं था त अर्ली ग्रीक फ़िलासफ़ी उहा बि आगाटो यूनानी फ़लसफ़े जो बि ज़िक्र ईंदो। अंग्रेज़ी में जॾहिं असीं हुनजे ईंदासीं तॾहिं कॾहिं कॾहिं हुनजो ज़िक्र थिए थो माइलेशियन स्कूल ऑफ थाट। यानी माइलथस में जेके रहंदड़ फ़लसफ़ी हुआ उन्हनि जी जेका ॻाल्हि ॿोल हुई उहा बि असांखे जेका सा उहे 3 फ़लसफ़ी उन में अचनि था जंहिंखे माइलेशियन चइजो थो वञे। नेचुरलिस्टिक फ़िलोसोफर्स जे तौर ते बि उन्हनि खे जेको सो शामिलु कयो थो वञे। हाणे हिन जा जेके जिन शयुनि ते हिन जी ॼाण हुई उहा ही जामेट्री हो जेको मिस्र मां सिखियो हो। ऐं उन जे अंदरि असांखे इलाही का फ़लसफ़ी मिलनि था जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रेवल कंदा नज़र अचनि था। हिन जे बारे में हिस्ट्री जे अंदरि इहा ॻाल्हि अचे थी त ही जामेट्री जेका आहे उहा उतां खां जेको सो सिखियो हो। ऐं जामेट्री जे अंदरि हिन जो कंट्रीब्यूशन बि नज़र अचे थो। हिन जो पंहिंजा जेके से थ्योरियम्स बि नज़र अचनि था जंहिंजे अंदरि हिन छा कयो हो त समुंड में बीठल जेको जहाज़ी ॿेड़ो आहे उन जी हू माप करे सघंदो हो पाछे जे ज़रिए सां। इहा हुनजी कंट्रीब्यूशन असांखे नज़र जेका सा अचे थी, जेको तारीख़ जे अंदरि उनखे लिखियो वियो आहे त ही जामेट्री जे अंदरि हिन जी जेका सा कहिड़ी कंट्रीब्यूशन आहे। गॾोगॾु हिन खे जेका सा इल्म आकाश जो बि ही जेको सो माहिर हो। बल्कि हिस्ट्री जे अंदरि जेका हिन जी पहिरीं सुञाणप आहे उहा सुञाणप उन जे हवाले सां ई असांखे नज़र अचे थी जो उन जी ॼम जी तारीख़ खां वधीक जेकॾहिं कंहिं शइ जो ज़िक्र आहे त उहो उन सिज ग्रहण जो ज़िक्र आहे जेको 26 मई 585 जे अंदरि क़बल मसीह जे अंदरि जेको सो थियो। ऐं उहो साॻियो जेके सवेर आऊं घणियूं शयूं डिबेट करे आयुसि ऐं उहे
थैलीस सां बि लाॻापियल हुयूं, जो थैलीस खे चवंदे चरियो माण्हू आहे, छा कंदो हूंदो, हिनखे कहिड़ी ख़बर हुई, ज़माने जो कहिड़ियूं ख़बरूं वेठो जेको सो करे। सो हिन ॻाल्हि इहा कई त बाबा फलाणे ॾींहं ते सिज ग्रहण थींदो, ऐं इतफ़ाक़ सां चवनि था त उन टाइम ते का जंग लॻण वारी हुई ऐं माण्हू ॿाहिरि जेके से निकितल हुआ ऐं उहो सिज ग्रहण थी वियो हलियो। पोइ जो हिन जी ॻाल्हि आई त पोइ हुनखे वञो त बाबा आहे काई हीउ पढ़ियो लिखियो को माण्हू आहे, कुझु मिड़ई कुझु जेको सो ॼाणे थो, उहा हिनजी जेका सा थी। थैलीस जे बारे में किसा ऐं कहाणियूं हर फ़लसफ़े जे हिसाब सां आहिनि, तंहिंजे करे थैलीस जे हवाले सां बि आहिनि। थैलीस खे वियो सितारनि जे अंदरि ॾिसंदो पियो वियो त पट ते खॾो ॾिसई कोन, उहो पट ते खॾो वञी पाण किरियो, उहो ज़िक्र थियल आहे, उन वाक्य जो ज़िक्र थियल आहे। तो थ्रेशा असां उनखे बिल्कुलु जॾहिं मिस्र फ़लस्तीन खे ॾिसूं था त फ़लस्तीन खां जेको तुर्की वारो पासो आहे ऐं तुर्की जो यूरोप खे लॻंदड़ जेको पासो आहे उनखे थ्रेशा चयो वेंदो हो। त उते जी जेका छोकिरी हुई, उहा छोकिरी जेका सा हुई, हुन जेको आहे उन छोकिरीअ खे हथु जेको सो चयो ॾिनो त बाबा जेको आहे उहो मूंखे कढ, ऐं त हुनखे कढियो, उन खॾे मां कढियईं उनखे हुते, चयईं त सितारनि जी त ॻाल्हि करी थो पियो, पर तोखे इहा ई ख़बर कान्हे त पट ते खॾो आहे, तूं हुते किरी पियो। त इहो उनजो जेको ज़िक्र आहे इहो असांखे उनजी थैलीस जे हवाले सां नज़र अचे थो। ॿियो थैलीस जे हवाले सां इहो हो त उनखे हाणे हिकिड़े फ़लसफ़ी जो जिते कमु थिए थो उन दौर जे अंदरि जेको सितारनि ते वेठो कयो आहे, सितारनि जे बारे में छा बि ॼाणे, छा मिलंदुसि, कहिड़ो बसर टमाटा जेके से मिलंदुसि, कहिड़ो उनखां का शइ जेका मिले थी, कुझु बि जेको सो हुनखे कोन मिलंदो। भले वेठो मापूं करे, भला मापूं करे विझे, माण्हू चवंदो आहे वाह वाह ज़बरदस्त, केरु 5 रुपया अची ॾेई वेंदुसि छा, कोन ॾींदुसि को 5 रुपया जो। तंहिंजे करे माण्हुनि चयोसि बाबा तूं कमु त करे वेठो, पर पंहिंजा ॿार बचा बि अथई, कोन अथई, पेट पालणो अथई या कोन अथई, रुगो ईअं वेठो जेको सो हलंदे। हिन चयो बाबा छॾियो हिन ॻाल्हि खे, ऐं तमनी घणनि शयुनि खां जेको सो वाक़ुफ़ु आहियां, पर इहा ॻाल्हि जेका सा कान जेका सा हिनजी हली कान थी। ऐं हिनखे जेको आहे हिन जे लाइ हिकिड़ो ॿियो वाक़ियो आहे, उहो मशहूरु आहे त छाकाणि जो हीउ मौसमनि खां वाक़ुफ़ु हो, सितारनि जे रफ़्तारनि सां वाक़ुफ़ु हो, जंहिंजे बुनियाद ते ग्रहण खे जेको आहे उहो उनजी पैशन गोई करे सघिजे थी। हिन खे ख़बर हुई त हाणे ईंदड़ साल उन साल फ़सुल बहितर ज़ैतून जा न थिया हुआ, हिन खे ख़बर पई त ईंदड़ साल कुझु फ़सुल बहितर आहिनि। जॾहिं उहे बहितर फ़सुल आहिनि त पोइ हिन छा कयो, जो हिनखे अॻु में इहो हो त बाबा हीउ माण्हू मूंखे चवनि था हिन 2 सालनि जे लाइ जेके उन इलाइक़े जे अंदरि 2 इलाइक़ा हुआ जिन जे अंदरि घाणे ऐं तेल जे लाइ जेके घाणा हूंदा हुआ, जंहिंमें ज़ैतून जी पिहाई करे तेल कढियो वेंदो हो, उन्हनि खे सस्ती क़ीमत ते अॻु में ई मौसमनि जे लाइ खणी छॾियो त बाबा हीअ एतिरा पैसा वठि, हाणे मूं मका ते 2 मौसमनि जे लाइ खणी छॾियो, मथां फ़सुल थिया भला ऐं ज़ैतून थिया ऐं सभु जा सभु घाणा हिन वठो आहे। हिन पंहिंजी मर्ज़ी सां चार्ज कया उनखे। इन जे अंदरि 2 शयूं जेके इंतिहाई अहम आहिनि, हिकिड़े पासे त मौसमियात जी ॻाल्हि अचे थी, ॿिए पासे मुआशात सां लाॻापियल हिन जो अहम मामिलो नज़र अचे थो। हिन इन ॻाल्हि खां ई चङी तरह ते वाक़ुफ़ु हो त शयुनि खे जेकॾहिं वधीक पैसा कमाइणा आहिनि ऐं वधीक उनखे असरअंदाज़ जेको सो नमूने सां इस्तेमालु करिणो आहे त हिकु हठी हुजणु घुरिजे। ऐं उन हिकु हठी जे लाइ हिन छा कयो, जो 2 इलाइक़नि जा घाणा हिन अॻु में वठी छॾिया ऐं हिन जी हिकु हठी हुई, कंहिं ॾे बि वञनि त उहे कंहिंजा थालीस जा हुआ, ऐं उन जे अंदरि जेको आहे हिन पैसो बि कमायो ऐं गॾोगॾु सभिनी खे ख़बर पइजी वई त हीउ तमामु घणो जेको सो हिकिड़ो होशियारु क़िस्म जो जेको सो माण्हू आहे। त हिन खे यूनान जे 7 ॾाहनि जे अंदरि बि शामिलु कयो थो वञे, जंहिंजे अंदरि पेरिकल खे शामिलु कयो थो वञे हलियो, उन जे अंदरि हिन थैलीस खे बि शामिलु जेको सो कयो थो वञे हलियो। तंहिंजे करे हिन उन सभिनी इहा त हुई हिन जी शख़्सियत जे जेके वाक़िया जेके असांखे नज़र अचनि था। ऐं हिन जे ख़ुदि हिन समूरी काइनात खे जॾहिं ॾिठो पिए तॾहिं कुझु अहिड़ियूं शयूं हुयूं जिन जे बारे में हिन जा जेके सुवाल हुआ उहे बुनियादी क़िस्म जा सुवाल हिन जेके से पुछिया बि आहिनि, जिन ते पंहिंजो जेको आहे उहो ज़िक्र जेको सो थींदो। तंहिंजे करे हिन हिकिड़े पासे इन क़िस्म जी शयुनि खे जेको ज़िक्र कयो थिए तमामु पढ़ियो लिखियो हो ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में उनखे जेका सा ॼाण जेके सा हुई उहा हुई। ॿियो असां उनजे फ़लसफ़े जो जेको ज़िक्र कयूं था उहो बि असांजे साम्हूं अचे थो। फ़लसफ़े जे बारे में जेको हुनजो ज़िक्र अचे थो उनखे सम्झण जे लाइ कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे असांखे पहिरीं सम्झणो पवंदो। हींअर असां जंहिं दुनिया जे अंदरि रहूं था, जेकॾहिं असीं उन दुनिया खे ई तसवर कंदे थैलीस खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त असीं नाइंसाफ़ी कंदासीं थैलीस सां ऐं उन में दौर में रहंदड़ मुख़्तलिफ़ फ़लसफ़नि सां। जॾहिं अञा फिज़िक्स जो शोबो बि न ठहियो हुजे, जॾहिं अञा तारीख़ जो शोबो बि न ठहियो हुजे,
जॾहिं अञा शाइरी उन सतह जी कान थी हुजे, उहा शाइरी होमर ऐं हेज़र्ड जे नाले में असांखे नज़र अचे थी, जॾहिं उहे उन जा कंटेम्पररी थोरा बाद जा असांखे जेके नज़र अचनि था, होमर ऐं हेज़र्ड जेके उहे असांखे। तंहिंजे करे हाणे उन दौर जे अंदरि जिन सभिनी शयुनि जे बारे में हुनजो हिकिड़ो सुवालु हो, उहो सुवालु सादे क़िस्म जो सुवालु हो त हीअ समूरी काइनात इहा आहे, इन जो बुनियादी मादो छा आहे। हाणे मादो हुन लफ़्ज़ इस्तेमालु न कयो, उहो छाकाणि मादे जो जेको लफ़्ज़ आहे उहो तारीख़ जे अंदरि तमामु देरि सां असांखे नज़र अचे थो, तमामु बाद में नज़र अचे थो। पर हिन चयो त हीअ समूरी काइनात ठहियल छाजी आहे। जॾहिं हुन उन ते सोच वीचार करण जी कोशिशि कई, तॾहिं हिन हिकिड़ी ॻाल्हि कई त हीअ समूरी दुनिया पाणी जी ठहियल। हाणे जॾहिं असीं पाणी जी ॻाल्हि कयूं था, तॾहिं चऊं था सफ़ा को बेवकूफ़ क़िस्म जो माण्हू हो, पाणी जी ॻाल्हि, हाणे पाणी मां पथर बि ठहिया, हीउ पाणी मां जेके वण बि जेके ठहिया, हीउ जेको सिॼु आहे इहो बि पाणी मां ठहियो, हीउ जेको चंड आहे इहो बि पाणी मां जेको ठहियो। हा, इहा ॻाल्हि जॾहिं असीं इन अंदाज़ में ॾिसण जी कोशिशि कंदासीं ऐं थोरी उबराइप कंदासीं, त शायदि असीं तमामु वॾी नाइंसाफ़ी करे वेही रहंदासीं उन पंहिंजे पाण सां, त हीउ जेको इंसानु अॼु जंहिं नमूने सां सोचे थो पियो, उहो इन्हनि गसनि, इन्हनि वाटुनि तां गुज़रंदे 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 हिते पहुतो आहे। अॼु बि हीअ जेके अॼु असीं ॻाल्हि ॿोल कयूं पिया, उहा असीं कॾहिं ॿार हुआसीं, ऐं उन ॿार जे अंदरि असांजी जेका शौक़ जूं कहाणियूं हूंदियूं हुयूं उहे सादे क़िस्म जूं हूंदियूं हुयूं। अॼु बि असां जेको आहे, असांजा जेके ॿार आहिनि उन्हनि खे उहे सभु किसा खपनि था जंहिंजे अंदरि चंड ॻाल्हाईंदड़ हुजे, उन चंड जे अंदरि का मासी वेठल हुजे, का नानी वेठल हुजे जेका जंड पीअंदे नज़र अचे। सितारो उन्हनि खे ईअं महसूसु नथो थिए त को उहो बग़ैर जे आहे, पर उहो सितारे खे जॾहिं ॾिसे थो त हुनखे कंहिं न कंहिं रूह जे तनाज़र जे अंदरि ॿारु ॾिसे थो, जेको 5-5 सालनि जो या 2-3 सालनि जो जेको आहे, उहो उनखे उन नमूने सां ॾिसे थो त जेके सितारनि जा जेके झिरमट उनखे नज़र अचनि था, उहे सितारनि जा झिरमट उनखे रूहनि जी शिकिल में नज़र अचनि था। तंहिंजे करे हीउ जेको अॼु जेको बि इंसानु वॾो थिए थो, उहो उन सॼे प्रोसेस मां वॾो थी अचे थो, जेको प्रोसेस असांखे फ़लसफ़े जी तारीख़ जे अंदरि नज़र अचे थो। ऐं इन ई क़िस्म सां जंहिं हिसाब सां फ़लसफ़े जी तारीख़ खे असीं कयूं था, ॿियनि इल्मनि जी बि तारीख़ जेकॾहिं ईअं पढ़ाई वञे त उहा ॾाढी सवली ऐं आसान थी पवंदी, छाकाणि उहा सिलसिलेवार हूंदी। तीअं जेको हिनजो इहो हो त हीअ समूरी काइनात जेका पाणी जी ठहियल आहे, उहा हिन उनखे नोट कयो कुझु शयुनि जे बारे में, ऐं जंहिंजे बारे में हिनजो हो त हर शइ कंहिं न कंहिं हिकिड़े ॾाके ते इन शिकिल में अचे थी जो असीं उनखे पाणी या पाणियाठ चई सघूं था। पाणियाठ जो जेको लफ़्ज़ आहे, जेको लिक्विड जो जेको लफ़्ज़ आहे, उहो बाद में आयो आहे, जो हिन थ्योरी मां डेवलप थी करे पोइ अॻिते आयो आहे, तरक़ी करे पोइ अॻिते आयो आहे। उन वक़्त ते इन क़िस्म जी ॻाल्हि ॿोल कान हुई। उन दौर जे अंदरि उन इहो ॾिठो त हीउ जेको आहे उहो पाणी थिए थो, उन पाणी जे अंदरि जॾहिं उहो सुके थो त उहा मिटी जी रूप वठे थी। हीअ वण ॿूटा इंसान सभई जेके आहिनि उहे पाणी में जेके ठहनि था, ऐं गॾोगॾु जेको आहे उहो हुनजो ॾिठो त जेको पथर आहे उहो हिकिड़े टाइम खां पोइ जॾहिं असीं उनखे बाहि ॾियूं था त पोइ उहो कन्वर्ट जेको आहे असांखे नज़र अचे थो, जेको पटड़े शिकिल जे अंदरि नज़र अचे थो। उन टाइम ते जॾहिं उनखे शदीद बाहि हूंदी आहे, तंहिंजे करे हुन में कयो न फ़क़ति इहो, पर हुन हिकिड़ी शइ ॿी बि कई। पाणी खे ॻोल्हण जो जेको तहलिक हो, उहो तहलिक इंसान जो हिकिड़ो बुनियादी सुवाल आहे। इंसान जेको हिते नज़र अचे थो उहो आहे केरु, किथां आयो आहे, कीअं आयो आहे, इहो वॾो सुवालु आहे, जंहिं सुवाल खे फ़लसफ़े बि हल कयो आहे, ऐं जंहिं सुवाल जे बारे में असांखे मुख़्तलिफ़ मज़हबनि जूं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं बि नज़र अचनि थियूं, ऐं हर मज़हब जे अंदरि इहो सुवालु ज़रूरु ज़रूरु डिस्कस में आयो आहे त आउं आहियां छा, आउं हिन धरतीअ ते ओपरो आहियां, ॿाहिरां खां आयो आहियां, या आउं हुन धरतीअ जो हिसो आहियां, ऐं हुन धरतीअ जो ई जेको सो हुन में तरक़ी करे उते अॻिते जेको सो वधियो आहियां। हिन उहो जेको एलिमेंट पाणी जो हो, उन पाणी खे जेकर ॾिसंदासीं त असांजे जिस्म जो वॾे खां वॾो जेकॾहिं को हिसो जेकॾहिं जुड़े थो कंहिं शइ मां, उहो पाणी मां जुड़े थो। पाणी ज़िंदगी आहे जो पाण चवंदा आहियूं, यानी जेका लाइफ आहे, यानी पाणी सां ज़िंदगीअ खे बि बयानु करे सघिबो हो, हयातियात खे बयानु करे सघिबो हो, ऐं गॾोगॾु पाणीअ सां वणनि ॿूटनि खे बयानु करे सघिबो हो, ऐं गॾोगॾु पथर खे। यानी हुन अहिड़ी पॉइंट ॻोल्हे लधी जेका पॉइंट हुन चई त हीअ जेका त पाणी आहे, गॾोगॾु हुन हिकिड़ी शइ ॿी बि चई, उहा हीअ चई त हीअ समूरी जेका काइनात आहे इन में रुॻो पाणी पाणी आहे, ऐं उनजे अंदरि रुॻो पाणी पाणी जेको सो आहे, ऐं धरती जेका आहे उहा उन पाणी मथां तरे थी। हाणे असां जॾहिं उन दौर जे अंदरि वञी सोचण जी कोशिशि कंदासीं, ऐं जॾहिं असां
कोशिशि कयूं था ऐं ज़मीन जे अंदरि खूह तमामु पुराणा आहिनि ऐं उहो खूहनि जो जेकॾहिं असीं तयल कंदासीं त उहो तव्हांखे तमामु पुराणो नज़र अचे थो। त माण्हू तमामु आगाटे दौर जे अंदरि इहो वाक़ुफ़ु हुआ त हेठि ज़मीन जे अंदरि पाणी मौजूदु आहे। जितां बि जेकॾहिं असीं खूहनि जे अंदरि हिसाब किताब कयूं त उहो असांखे पाणी नज़र अचे ऐं बिल्कुलु जेको माइल तस आहे उन खां तमामु थोरे मुफ़ासिले ते समुंड जेको सो मौजूदु आहे। तंहिंजे करे हुनजो इहो त हीउ जेको समुंड आहे जंहिंजो को छेड़ो नज़र कोन थो अचे। पाण बि चवंदा आहियूं त बाबा समुंड जंहिंजो को छेड़ो ई कोन्हे, पर समुंड जा छेड़ा त थियनि था, पर समुंड जो को बि छेड़ो अख खे त नज़र कोन ईंदो आहे। तंहिंजे करे हुन इन मां इहो अंदाज़ो लॻायो त जेको पाणी आहे उहो समूरी काइनात जे अंदरि पाणी आहे। धरती जेका आहे उहा उन पाणीअ मथां तरे थी ऐं जॾहिं असीं धरती खे खोटियूं था त उन धरतीअ जे अंदरां त पाणी निकिरे थो। तंहिंजे करे इन 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 क़िस्म जी जेका ऑब्ज़र्वेशन हुई, इन क़िस्म जी जेका तहक़ीक़ हुई, जेका हुन वीचार कया पिए, उन जे हवाले सां हुनखे इहा शइ लॻी त हीअ शइ जेका सा उहा पाणी आहे। ऐं इहा ॻाल्हि यूनान जे अंदरि मुकमल तौर ते मुख़्तलिफ़ हुई, जेका उते जी सोच मौजूदु हुई उनखां मुख़्तलिफ़ तौर ते बिल्कुलु तब्दील जेका सा हुई, जेका रवायती सोच हुई उहा उनखां जेका सा उहा तब्दील असांखे नज़र अचे थी। गॾो गॾु हुन ॿियूं शयूं चयूं। हुन हिकिड़ी ॻाल्हि कई, उन इहो चयो त हीअ जेके सिज ऐं चंड आहिनि इहे रोज़ु उभरनि था, रोज़ु नवां आहिनि, ॿरंदड़ गोला आहिनि। जेको सिज रोज़ु ॿरंदड़ आहे, रोज़ानो सिज नओं आहे, पुराणो सिज न आहे, उहो नओं आहे। ऐं वरी ॿिए ॾींहं ते हाणे इहा ॻाल्हि हिकिड़े हिसाब सां त असीं चवंदासीं ठीकु आहे, हिन में भला अहम ॻाल्हि कहिड़ी थी पई, पर सिज रुॻो कोन्हे, सिज यूनान जो सूर्या देवता आहे, अपोलो आहे। उनखे जो कमु आहे त हिन धरतीअ जे अंदरि पैगाम पहुचाए, ॼाण पहुचाए। उहो अपोलो केरु आहे? जेकॾहिं के मसइला थियनि था त जेके ओलंपिक्स ते उते देवता वेठल हुआ उन्हनि में उहो अपोलो हूंदो हो, जेको सभिनी सां सलाहूं कंदो हो, ज़्यूस खां पुछंदो हो, उन ज़्यूस खां पुछी करे पोइ ॿुधाईंदो हो। ऐं डेल्फियाई मंदर ते पूॼारणूं वेठियूं हूंदियूं हुयूं, के मसइला हूंदा हुआ त उन्हनि खे ॿुधाइबो आहे, जेके वरी उन अपोलो देवता सां ॻाल्हाईंदा हुआ, जेको सिज हो। हाणे जेको सिज देवता हुजे उनखे जेको माण्हू चवे त हीउ ॿरंदड़ गोलो आहे, इन क़िस्म जी सोच खे चैलेंज करणु इहा तमामु वॾी ॻाल्हि हुई, जेका उन दौर जे अंदरि जेका असांखे नज़र अचे थी। तंहिंजे करे हिन उन शइ खे चैलेंज कयो ऐं हिन उनखे चयो त हीउ जेको आहे उहो को बि ख़ुदा कोन्हे, को बि देवता कोन्हे, हीउ जेको आहे हिकिड़ो आहे ॿरंदड़ जिस्म आहे। उन जिस्म जे हवाले सां जेका असां कई हिकिड़ी टी शइ जेका बि उनजी इंतिहाई अहम आहे ऐं जेका तमामु घणी अहम आहे, उहा इहा आहे त हिन चयो त चकमक जे अंदरि रूह शामिल आहे। हाणे चकमक जे अंदरि रूह जो जेको तहलिक आहे, उहो रूह जो तहलिक हरकत सां जेको लाॻापियल आहे। का बि शइ ओचितो घर में हिकिड़ी जॻह तां ॿी जॻह ते चुरी वञे हली त असीं छा चवंदा आहियूं? असीं पहिरीं त ॾिसण जी कोशिशि कंदासीं त केरु आयो त को, पर जॾहिं ख़बर पई त केर बि कोन आयो त वरी पोइ असीं सोचण जी कोशिशि कंदासीं त छा थी पियो जो इहा शइ चुरी वई हली। पोइ असीं महसूसु कंदासीं त बाबा का दरी बरी त खुलियल कोन्हे, का एॾी हवा त कान्हे, पर ईअं बि कोन थियो। पोइ बि जेका असां चुरी वई हली त पोइ असां ख़ौफ़ज़दा थी वेंदा हलिया आहियूं, जेका सोच असां वटि मौजूदु आहे उनजे करे असीं चवंदा आहियूं त को न को रूह आयो आहे ऐं उन रूह उनखे चोरियो जेको सो आहे। ऐं उन ते तव्हांखे खोड़ सारा हिन क़िस्म जूं किसा ऐं कहाणियूं हिंदुस्तान जे टीवी चैनल्स ते बि नज़र ईंदा, पाकिस्तान जे टीवी चैनल्स ते बि नज़र ईंदा, ऐं यूरोप जे टीवी चैनल्स ते बि खोड़ सारा तव्हांखे नज़र ईंदा। त उहे उन सॼी शइ खे कनि था। यानी का बि शइ जेकॾहिं हरकत करे थी त उहा हरकत रूह खां सवाइ न आहे। हरकत खे कीअं सम्झिजे, इहे टई चारई बुनियाद हुआ जेके थैलीज़ जा असांखे नज़र अचनि था, जिन उन सभिनी ते कमु कयो। वॾी महिरबानी। थेलिस जे बारे में एतिरे आसान अंदाज़ में तव्हां गुफ़्तगू कई ऐं ॻाल्हियूं सम्झायूं त असांखे थोरो सम्झ में अचे थो त काफ़ी ॻाल्हियूं, यानी पाणी सभ खां वधीक अहम, उन खां पोइ जेका अहम ॻाल्हि आहे उहो मौजूदा स्टेटस को वरी एक्सेप्टेंस यानी बिलीफ सिस्टम आहे, अपोलो खे चैलेंज करणु, या धरती जे बारे में क़यास आरायूं करणु, या काइनात जे बारे में तमामु सुठियूं ॻाल्हियूं। थेलिस खां पोइ साॻी हुनजो ॻोठाई, बल्कि टई मुंहिंजे ख़्याल में ॻोठाई बि हुआ, त हुनजो ज़िक्र अचे थो एनेक्ज़िमस, ऐं उन हवाले सां थोरो असांखे ॿुधायो त हुननि जो जेको फ़लसफ़ो थेलिस सां कीअं जेको तसादुम में हुयो, या हुनखे अञा अॻिते वधाए पियो, या कुझु ॿियूं एलिमेंट्स जेके उहे काइनात खे सम्झणु, ज़िंदगी खे सम्झण में शयूं जेके उहे ॿुधाए पियो। थोरो असांखे एनेक्ज़िमस जे हवाले सां बि ॿुधायो। नाला डेफिनेटली
मुख़्तलिफ़ आहिनि। उर्दू वारा ॿिए नमूने सां लिखंदा आहिनि ऐं असां सिंधी वारा ॿिए नमूने सां लिखंदा आहियूं, अंग्रेज़ी वारा ॿिए नमूने सां। पर जॾहिं उचारण में अचे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी शागिर्दनि उस्तादनि खे इहो मसइलो पेश अचे थो त हाणे कहिड़ो उचारिजे ऐं कीअं उचारिजे, उन्हनि जा वरी पंहिंजा हिकिड़ा वे आहिनि। जी सर। साईं रुॻो हिकिड़ी शइ त हीउ पंहिंजो जेको सेशन आहे उहो 60 मिंटनि ताईं थी वियो आहे, त उहो अॻियां केतिरो हूंदो त जीअं आउं उनखे वरी उन नमूने सां पेश कयां। सेशन्स बेशक 1.5 कलाक बि हली सघे थो, 2 कलाक, तव्हांजे लाइ को टाइम लिमिट कोन्हे, बसि मौज़ू लिमिट आहे, असां ॻाल्हियूं सम्झी ठीकु वञूं। ठीकु आहे, ठीकु आहे, बहितर। हाणे असां जॾहिं कोशिशि असीं कंदासीं त माना अधु कलाक ॿियो हलायूं। ठीकु आहे, ठीकु आहे। हाणे अनएक्ज़ीमाइन खे जॾहिं असीं ज़िक्र कयूं था त अनएक्ज़ीमाइन्स खां पहिरीं जेको असांखे नज़र अचे थो उहो आहे असांखे अनएक्ज़ीमेंडर जेको सो नज़र अचे थो। ऐं अनएक्ज़ीमेंडर जे हवाले सां जॾहिं असीं ज़िक्र कयूं था त अनएक्ज़ीमेंडर आउं सम्झां थो त मलेशियन स्कूल जे अंदरि जिते थैलीज़ जो ज़िक्र आहे त थैलीज़ जूं एतिरियूं शयूं असांखे नज़र अचनि थियूं। अनएक्ज़ीमेंडर जो जेको कमु आहे उहो तमामु घणो अहम आहे ऐं थैलीज़ खां घटि न आहे, पर कुझु सतहनि ते थैलीज़ खां बि वधीक हूंदो। एट द क्रॉस रोड ऑफ इन्फिनिटीज़ में ए पारनोफ उन जे बारे में लिखियो आहे ऐं त जेको हिन फ़लसफ़ो ॾिनो उन जे लाइ जिन औज़ारनि जी ज़रूरत हुई उन्हनि औज़ारनि जे लाइ 25 सदियूं घुरिबल हुयूं ऐं वॾे अरसे ताईं हिन जो जेको फ़लसफ़ो आहे उहो अजीब क़िस्म जो फ़लसफ़ो सम्झो जेको सो वियो त ही जेके शयूं आहिनि उहे अजीब क़िस्म जूं जेके से आहिनि ऐं अलाए कहिड़ियूं ख़बरूं ख़बरा जेको सो करे वियो आहे, का ख़बरचार जेका सा नथी जेका सा पवे। तंहिंजे करे हिन जेका सुवाल हो जेको बुनियादी हिन समूरी काइनात जे बारे में त ही समूरी काइनात छाजी ठहियल आहे, उन जे लाइ हिन जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो उहो लफ़्ज़ अपीयर ऑन आहे, यानी का शइ जेका लामहदूद हुजे उहा आहे। उहा लामहदूद इन माना में त समूरियूं शयूं उन जे अंदरि समायल आहिनि ऐं उन जी का बि असीं उनखे ॾिसी नथा सघूं, असीं उनखे जेको आहे उहो सम्झी त सघूं था, कॉन्सेप्चुअली तस्वराती तौर ते असीं उनखे सम्झी सघूं था, पर असीं उनखे जेको आहे उहो ॾिसी नथा सघूं जीअं असीं पाणी खे ॾिसूं था पिया। हुन जो इहो हो त पाणी जॾहिं कंहिं ॿी शइ जे अंदरि तब्दील थिए थो या उहो पत्थर जंहिं टाइम ते गरम थियण खां पोइ पटड़ो थी थो वञे ऐं उहो उन खां पोइ वरी पाणी जी शिकिल बि वठे थो, कॾहिं हवा जी शिकिल वठी थो वञे हलियो, वेपोरेट थी थो वञे हलियो, त हुन चयो त इन्हनि ॿिन्ही जे विच जे अंदरि जेको आहे उहो केरु आहे, उहो लामहदूदियत आहे। लामहदूदियत उहो अपीयर ऑन आहे जेको इन्हनि ॿिन्ही जे विच जे अंदरि जेको असांखे नज़र अचे थो। इहो जेको सो आहे इन जे बुनियाद ते हिन जेका असां ॻाल्हि ॿोल कई, तंहिंजे करे फ़लसफ़े सां लाॻापियल जेको हुनजो फ़लसफ़ो आहे उहा जेका वस्फ़ आहे उहा वस्फ़ तॾहिं सम्झ में ईंदी जॾहिं असीं डेफिनेशन ऑफ एनर्जी खे सम्झंदासीं ऐं डेफिनेशन ऑफ एनर्जी खे जॾहिं असीं ज़िक्र में कंदासीं त उन जे लाइ त 25 सदियूं दरकार थियनि थियूं ऐं जॾहिं 25 सदियूं उहे कोन आहिनि त पोइ असांखे हुनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ॻाल्हि ॿोल ईअं ई महसूसु थींदी त हीउ अजीब क़िस्म जो फ़लसफ़ो आहे। जंहिंजे करे इलाही कनि किताबनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो त अनएक्ज़ीमेंडर जे बारे में तमामु थोरो लिखियो वियो आहे। उनजो सबबु छा आहे, जो उनजो जेको फ़लसफ़ो आहे उनजी जेका गहराई आहे, जेका गहराई उन हासिलु कई उन टाइम ते ऐं जेका उन नुक़्तो कढी त उहा शइ ॿी में तब्दील थियण खां पहिरीं कंहिं अञा टी शइ में थिए थी, उहा जेका टी शइ आहे उहा लामहदूदियत आहे। उहा उन लामहदूदियत जे अंदरि जंहिंजे अंदरि समूरी शयूं शामिल आहिनि, उन्हनि समूरनि शयुनि जे खे जेको आहे उहो उन में शामिल जेको सो पियो। गॾोगॾु ही एस्ट्रोनॉमर बि हो। हिन जेको निज़ाम शमसी जो असांखे को पहिरियों मिले थो त को नक्शो ठाहियो वियो आहे, को उनजो मॉडल ठाहियो वियो आहे, त उहो असांखे हिन जो नज़र अचे थो जेको हिन उनखे जेको आहे उहो ठाहियो। हाणे उन जे बारे में आउं कोशिशि कंदुसि त तव्हां सां जेको आहे उहो शेयर जेको सो कयां त जीअं असीं उनखे जेको आहे उहो ॾिसी बि सघूं त उहो कहिड़ो जेको सो हो। ऐं जेकॾहिं शेयर थी वियो हुजे त हू साम्हूं असांजे अची वेंदो हलियो। ही उहो मॉडल आहे जेको हुन ठाहियो हो। हुन चयो त जेका हीअ धरती आहे इहा मुकमल गोल न आहे। हाणे
जेका ॻाल्हि थैलीस कई पे उहा छा आहे, रुगो पाणी पाणी आहे, उनजे मथां जेका धरती आहे उहा तरे थी पई। हाणे हिकिड़ी सोच उहा मौजूदु हुई, हिन उनखे अपडेट कीअं थो करे, हीउ उनखे जॾहिं अपडेट करे थो त हीउ छा थो चवे त धरती आहे, उहा धरती कीअं आहे, उहा वेलण वांगुरु आहे, सिलेंड्रिकल आहे, उहा वेलण वांगुरु आहे। ऐं जेका बिल्कुलु तव्हां हुनखे विच ते ॾिसंदो जेका धरती नज़र अचे थी उहा वेलण वांगुरु आहे। ऐं पोइ हुनखे जेको छा चयो त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे अचनि थियूं, उनजे अंदरि हुन चयो त जेको पहिरीं असांखे नज़र अचे थो, जेको धरतीअ खे वेझो आहे, विच में असांखे जेको आहे उहो नज़र अचे थो, हवा नज़र अचे थी, ऐं गॾोगॾु जेका आहे असांखे उनजे अंदरि नज़र अचनि था ककर नज़र अचनि था। पर उनजे चौगिर्द जेका शइ नज़र अचे थी, उहा चौगिर्द जेका कहिड़ी शइ आहे, उनजे अंदरि चयो त धरतीअ ऐं खां पोइ हिकिड़ो ॿियो जिस्म आहे, ऐं उन खां पोइ जेको जिस्म मौजूदु आहे उहो जिस्म हुनखे चयो त उहो असांखे नज़र अचे थो, उहो कहिड़ो आहे, उहो चंड आहे। ऐं उन खां पोइ असांखे कहिड़ो नज़र अचे थो, उहो असांखे सिजु नज़र अचे थो। पर सिजु छाजे करे, हाणे सिजु थैलीस वटि छा हो, रोज़ नओं पियो उभिरे, रोज़ वञे थो पियो। पर अॼु जो जेको मॉडल आहे उनखे जेकॾहिं असीं ॾिसंदासीं त हीअ सोच उनखे वधीक वेझे नज़र ईंदी, जंहिंजे अंदरि जेको सिजु भले धरती जे चौगिर्द फिरे थो पियो, पर सिजु साॻियो आहे, उहो रोज़ नओं नथो उभिरे। तोड़े जो माण्हू उनखे रोज़ ॾिसे थो त राति सुबुह जे टाइम ते जॾहिं उभिरे थो त उनजे अंदरि एॾी वॾी रोशनी नथी थिए, पोइ आस्ते आस्ते उहो मचे थो, पोइ रोशनी उनजी थिए थी। ॿिपारनि जे टाइम ते त हू पंहिंजो मौज ते हूंदो आहे, सिर नेज़े पांध जेको सो हूंदो आहे, शाम जो वरी थरणु शुरू थी वेंदो आहे। हाणे उहो आस्ते आस्ते ठरी 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 आख़िर में जॾहिं लहण वारो हूंदो आहे त पाण वेठा ॾिसंदा आहियूं, ॿिपारनि जे टाइम ते त पाण कोन ॾिसी सघंदा आहियूं। हाणे आम इंसान त ईअं ई ॾिसे थो, उन दौर जे अंदरि बि ईअं उनखे ॾिठो पियो वियो। हाणे उहो कीअं सम्झ में अचे त इहो ई सिजु आहे जेको राति जे टाइम ते लथो पिए ऐं ज़रदो थी वियो हुयो, जंहिंखे पाण ॾिठोसीं पिए, इन में वरी रोशनी भरिजी वई हली। इहा रोशनी कीअं भरिजी वई हली, इहे उहे सभु सुवाल हुआ जेके उते इंसाननि सां लाॻापियल हुआ। उन्हनि इंसाननि जे बारे में या त उनखे सिंपल ऐं सादो जो कंहिं न कंहिं उनखे ॾंद कथा सां शामिलु करे छॾिजे त बाबा ठीकु आहे, अपोलो आहे, ख़ुदि रूह अथसि, तंहिंजे करे पाण पियो घुमे फिरे, उहो त सवलो आहे। छाकाणि जॾहिं असीं हुनखे रूह में शामिलु था करे छॾियूं ऐं देवता आहे त पोइ बाक़ी हुनखे केरु चवे। पर हिन जेका ॻाल्हि कई उहा इहा कई त उहो धरतीअ जे चौगिर्द फिरे थो ऐं उहो हिकिड़ी ई आहे, ॿिया जेके न आहिनि। ऐं उनजी जेका रोशनी आहे, उहा रोशनी मुनक्स थी किथे अचे थी, उहा चंड ते जेका सा पवे थी, ऐं तंहिंजे करे उन चंड ते जेका रोशनी आहे उहा सिज जी जेका सा पवे थी। चंड नंढो आहे ऐं सिजु वॾो आहे, सिजु परे आहे, चंड वेझो आहे। इहे उहे ख़्याल हुआ जेके ख़्याल असांखे कंहिं ॾिना, उहे अनागज़ी जेको आहे उहो मांदर जा जेके मिलनि था, जंहिं या जेके सा ॻाल्हि की हाणे धरतीअ खे गोल ॾियणु ऐं उन खां सवाइ जेको आहे उहो निज़ाम शमसी जो इब्तिदाई तौर ते खाको ठाहिणु, इहो किरदारु असांखे नज़र अचे थो। या असां जॾहिं हुनजे अंदरि अचूं था त हिन हिकिड़ो ॿियो बि कमु जेको सो कयो, उहो कमु ही हो त हिन नोमन घड़ी ठाही हुई। उहा घड़ी जंहिंखे ही बिल्कुलु तव्हां तस्वीर ॾिसी सघंदा हूंदव त पाछनि ते उहा पंहिंजा कलाक ॿुधाईंदी हुई। ऐं जेकर अॼु बि तव्हां कांटनि वारी घड़ी ॾिसंदव त उहे असांखे ख़बर न आहे, जेसिताईं असीं नोमन घड़ी खां वाक़ुफ़ु नथा थियूं। असीं सम्झूं था त इहा घड़ियूं शायदि ईअं ई हूंदियूं आहिनि, पर उन जा जेके कांटा आहिनि उहे कंहिंखे ॿुधाइनि था पिया, उहे ॿुधाइनि वेठा था पिया उन पुराणी साॻी सोच खे ॿुधाइनि था पिया, उन तहक़ीक़ ऐं ईजादनि खे ॿुधाइनि था पिया, जंहिंजे अंदरि विच में जेका शइ हूंदी हुई उहा छा हूंदी हुई, उहा काठी लॻल हूंदी हुई, जेका सिज जी रोशनी ते उनजो पाछो तब्दील थींदो रहंदो हो। इहा न बक़त पहर ॿुधाईंदी हुई, पर पहरनि सां गॾोगॾु मौसमूं बि ॿुधाईंदी हुई। ऐं अॼु उहा असां कांटनि वारी घड़ीअ खे जॾहिं हिन नोमन खे ॾिसंदासीं त असांखे सम्झ में अची वेंदी त हीअ घड़ीअ जो तसवुरु उतां खां उभरी आयो आहे, उतां जे ज़रिए सां आयो आहे, जंहिंजे ज़रिए सां उहे शयूं असांखे नज़र अचनि थियूं। इन जे अंदरि ही साॻियो उन गिनोमन जो शेप असांखे नज़र अचे थो, जेको उन पाछनि जे ज़रिए सां असीं उनखे जेको ॾिसूं था। तंहिंजे करे हुनजी या घड़ी ठाहिण वारी जेका ईजाद आहे उहा बि असांखे नज़र अचे थी। गॾोगॾु अनागज़ी मैदर जी जेका शइ असांखे ॿी नज़र अचे थी, उहा उनजी आहे ही आहे उन धरतीअ जो नक्शो जेको पहिरियों मैप ठाहियो वियो आहे धरतीअ जो। ऐं उनजे अंदरि जेकर तव्हां ॾिसंदव
त असांखे जंहिंखे अॼु अफ्रीका चऊं था या असीं उनखे वेझो वेझो उन्हनि खे मिस्र आहे, पर तॾहिं जेका आहे उनखे लिबिया चयो जेको सो वञी वेंदो हो, उहो असांखे नज़र अचे थो, ऐं यूरोप नज़र अचे थो, ऐं एशिया नज़र अचे थो, विच में असांखे समुंड नज़र अचे थो। ऐं उहा धरती कीअं थी नज़र अचे, उहा धरती उन वेलण टाइप ते नज़र अचे थी या उखरी टाइप ते असांखे महसूसु थिए थी। त उहा धरती इन क़िस्म जा जेके नक्शा आहिनि उहे नक्शा बि जेके ठाहिया जेके हिन जा जेके सो हिन जी जेका शइ हिकिड़ी ॿी जेका इंतिहाई हैरत में विझंदड़ आहे, इंतिहाई हैरत में विझंदड़ आहे, ऐं उहा हीअ हुई त हिन चयो त ही जेके मच्छियूं आहिनि इहे असां जूं जेके से मासियूं आहिनि, मच्छियूं मासियूं आहिनि, ऐं इंसान जी जेका धरती ज़िंदगी जेका धरतीअ ते आई आहे उहा धरतीअ ते ज़िंदगी पाणीअ मां आई आहे, ऐं जेके मच्छियूं ऐं समुंड जी जेका जीवत आहे उहा धरतीअ ते रहंदड़ जेका जीवत आहे उन खां आगाठी आहे, उहा उन खां अॻु में जेका सा आयल आहे। हाणे इहा जेका ॻाल्हि करणु ऐं उन जे ज़रिए सां हुन शयुनि खे कीअं जेको सो कयो थिए, हुन सभिनी शयुनि खे हिन इर्तिका जे दौरे जे अंदरि जेको सो ॾिठो थिए, ऐं उन जे अंदरि जेका ज़िंदगी जॾहिं आउं सुवालु कयां थो, जो माण्हू सुवालु कयो थिए त उहो ओपिरो आहे, उहो केरु आहे, किथां खां आयो आहे, हिन जो त जिस्म बि आहे, हिन खे त ख़ुशी बि आहे, हिन खे त ॾुख बि थिए थो, हिन खे त दर्द बि थिए थो। पथर खे दर्द त कोन थो थिए, पथर खे ख़ुशी बि कान थी थिए, पथर खे त यादगीरो बि कोन्हे, पथर त ख्वाब बि कोन थो ॾिसे। हीअ जेके पखी पखण आहिनि, इहे जेके जानवर आहिनि, उन्हनि जानवरनि खे त ॻाल्हियूं यादि ई कोन थियूं बीहनि। सुबुह जे टाइम ते जेको मालिक आहे उहो उन्हनि जो बचो खणी उहो उन जे साम्हूं ई कोहे थो, उन टाइम ते को जेका दाह आहे उन ते खणी उहा दाह करे थी। साॻियो 2-3 कलाकनि खां पोइ जंहिं उन जे बचे खे कुठो आहे, उन जे साम्हूं ज़बह कयो आहे, उहो उनखे गाह वेठो ॾींदो, ऐं उहा जेका मैं आहे उहा पई पुछ जेका सा लोॾींदी, उहा पई जेका सा ज़ुबान सां उनखे जेका सा चटणु शुरू कंदी। केरु जंहिं उन जे बचे खे कुठो आहे उहो उनखे यादगिरी कोन थो बीहे, पर हीउ इंसानु आहे, इनखे त खोड़ सारियूं यादगिरियूं बीहनि थियूं। तंहिंजे करे हीउ जेको इंसानु आहे उहो किथां खां अची वियो आहे, जेको जंहिं फ़लसफ़े खे डील करण जी कोशिशि कई थिए, तहलीस जी सूरत में बि कई थिए, ऐं अनागज़ी मेंदर जे अंदरि बि असांखे उहा जेका कोशिशि आहे उहा नज़र अचे थी, जंहिं उनखे जेको सो कयो थिए। हिन उनखे छा चयो त जेका हीअ सॼी ज़िंदगी आहे, इहा सॼी ज़िंदगी इर्तिका जे दौर जे अंदरि आहे। डार्विन जे अंदरि त असांखे शयूं नज़र अचनि थियूं, पर उहे कॾहिं थियूं नज़र अचनि, यानी हिन उन खां केतिरो सदियूं अॻु में जेका सा ॻाल्हि कई आहे, हीअ पाण ॻाल्हि कयूं वेठा अॼु खां 26 सदियूं अॻु जी ॻाल्हि ॿोल, डार्विन जी ॻाल्हि ॿोल अॼु खां 2.5 सदियूं अॻु जी ॻाल्हि ॿोल आहे। हिन उन जे नमूने सां शइ कई। ऐं ॿियो इहो त हिन हिकिड़ी शइ ॿी न फ़क़ति हिन इंसान जी इर्तिका जी ॻाल्हि कई आहे, पर हिन हिकिड़ी शइ ॿी बि कई आहे जेका इंतिहाई अहम आहे। हिन इहा ॻाल्हि कई आहे त हिकिड़ो अहिड़ो ज़मानो हो जंहिं ज़माने जे अंदरि फ़क़ति ऐं फ़क़ति हिकिड़ी क़िस्म जो जंहिंखे हू अपीरॉन चवे थो, जंहिंखे हू लामहदूदियत चवे थो, जंहिंजे अंदरि शिकिलियूं कोन हुयूं, जंहिंजे अंदरि सुञाणप न हुई त हीउ पथर आहे, हीउ पाणी आहे, हीउ हवा आहे, हीउ ककर आहे, हीउ वण आहे, हीउ माण्हू आहे, उनजी का सुञाणप कान जेका असांखे नज़र आई थिए। हिन चयो त हिकिड़ो अहिड़ो वक़्तु हो जंहिं वक़्त ते उहे समूरियूं शयूं गॾु हुयूं, हिकिड़ी शइ हुई, ऐं उनजे गिर्द उनजे चौगिर्द छा हो, उनजे चौगिर्द जेको हो उहो काइनाती रूह हो जेको उन जे चौगिर्द घुमंदो फिरंदो जेको सो पियो हो। पोइ उनजे अंदरि जेको छा थियो, उनजे अंदरि जेका सा ख़राबी शामिल थी, ऐं उन ख़राबी जे करे छा थियो, हीअ समूरियूं जेके शयूं आहिनि उहे शयूं हिक ॿिए खां जुदा थियणु शुरू थी वियूं, उन मां ॿियूं शयूं ठहणु शुरू थी वियूं, ऐं उन इर्तिका जे प्रोसेस जे ज़रिए सां छा थियो, ऐं बाहि हुई, उन बाहि जे अंदरि छा जेको सो थियो, सिज परते हलियो वियो हलियो, पोइ चंडु थियो, चंड बि ठरी जेको सो वियो हलियो, धरती सभ खां वधीक ठही वई हली, पोइ उन धरतीअ ते पोइ सभु सूरतूं पोइ जेके पैदा थियूं आहिनि। तंहिंजे करे जेका कॉस्मोजोनी आहे उन जे अंदरि जेका नज़रिए तख़लीक़ आहे, उन तख़लीक़ जे अंदरि हुन समूरी काइनात खे ॾिसण जी कोशिशि कई आहे, ऐं इर्तिका जे तनाज़ुर जे अंदरि ॾिसण जी कोशिशि कई आहे त हीअ समूरी इर्तिका जे ज़रिए सां शयूं हिन नमूने सां ही रूप जेके से वठी थियूं आहिनि। इहा इन सोच जो तसवर करणु अॼु खां 26 सदियूं अॻु में सच पुछो त माण्हूअ खे हैरत में विझी थो छॾे, त माण्हू खे इन क़िस्म जा बि हुआ जेके शयुनि खे ईअं सोचींदा हुआ कि इन नमूने सां शयूं हूंदियूं हुयूं जंहिंजे अंदरि हेसि ताईं जेको कुझु थियो आहे उन समूरी खे हुन
उन इर्तिका जे दौरे जे अंदरि जेको आहे उहो ॾिठो आहे। तंहिंजे करे अनागज़ीमैन जहिड़ो जेको माण्हू आहे उहो मूं जॾहिं बि आउं अनागज़ीमैन खे पढ़ंदो आहियां त आउं सम्झां थो त ग्रीक जे अंदरि तमामु थोरा फ़लसफ़ी तमामु घणो पढ़ंदो रहियो आहियां उन्हनि में, पर मूंखे हमेशह कंहिं शख़्स ते जेकॾहिं का हैरत थींदी आहे त उहा हिन शख़्स ते थींदी आहे त ही एतिरो वॾो ॼाणू हो, एतिरो वॾो माण्हू जेको सो हो, जंहिं इन्हनि खे इन नमूने सां शयुनि खे जेको सो वेही ॾिठो। जॾहिं एनर्जी न हुई तॾहिं हिन असुल में बयानु जेका करणु पई चाही उहा एनर्जी जे फॉर्म जे अंदरि का शइ बनाइण, मैग्नेटिक फोर्स खे हिन बयानु करणु पई चाहियो, इलेक्ट्रॉनिक फोर्स खे हिन बयानु करणु पई जेके चाहियो। तंहिंजे करे ही उहे साॻिया आहिनि जिन जो फ़लसफ़े जे अंदरि त कंट्रीब्यूशन आहे ई आहे, पर फिज़िक्स जे अंदरि बि तमामु वॾे में वॾो जेको सो कंट्रीब्यूशन असांखे हिन जो जेको सो नज़र अचे थो जेका इब्तिदाई तौर ते। तंहिंजे करे इहो जेको ज़िक्र आहे जेको असां हिन जो जेको सो कयोसीं जेको अनागज़ीमैन जो नज़र अचे थो। हा, वॾी महिरबानी, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां तस्वीरुनि सां फिगर सां असांखे सम्झाई। हाणे असांखे एनेक्ज़ीमेस जे हवाले सां बि सम्झायो, पर हुन सां गॾोगॾु थैलिस ऐं एनेक्ज़ीमेंदर टिनी खे गॾाए करे असांखे कंपेरेटिव हिकिड़ो असांखे तजियो ॿुधायो त उन्हनि में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ कंदा हुआ ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते उन्हनि जो जेको इख़्तिलाफ़ हूंदो हुयो। त असांजी कंपेरेटिव टिनि शयुनि खे सम्झी वठूं। तव्हांखे आख़िरी इहो पुछंदासीं, पोइ कुझु सवाल वठंदासीं त असांजो दोस्त साईं अकबर लगारी साहिब बि वेठो आहे, एज़ एक्सपर्ट असां हुनखे वठंदासीं। हुनजो ज़बरदस्त। किताब बि आहे तारीख़ जे हवाले सां, फ़लसफ़े जी तारीख़ ते, उहो साईं ईंदो कुझु फ़लसफ़े जी पब्लिकेशन, इशायत ऐं किताबनि ते वधीक लिखण न लिखण जा सबब कहिड़ा आहिनि, इल्मी अदबी हवाले सां अकबर साहिबु थोरो असांखे उहो रोशनास कराईंदो। तव्हां थोरो असांखे टिनी जी कंपेरेटिव शयूं असांखे ॿुधाए ॾियो। बिल्कुलु। हाणे जेका शइ असां अचूं था इन जे अंदरि, जॾहिं पोइ टे फ़लसफ़ी जो जेको मालेशियन स्कूल खे असीं मालेशियन मकतब फ़िक्र खे जॾहिं असीं ज़िक्र में आणियूं था त उन जे अंदरि जेको टियों फ़लसफ़ी असांखे नज़र अचे थो उहो आहे अनागज़ीमैनस नज़र अचे थो। अनागज़ीमैंदर जी जेकॾहिं असीं फ़िलॉसफ़ी खे ॾिसंदासीं त उन जी थैलीस ऐं अनागज़ीमैंदर जी भेट में जेको कमु नज़र अचे थो उहो कमु असांखे ओतिरो नज़र नथो अचे, पर उन जी जेको फ़िलॉसफ़ी आहे उहा फ़िलॉसफ़ी ज़रूरु आहे। हुन जेका ॻाल्हि कई उहा इहा जेका ॻाल्हि कई त हिन समूरी सुवालु साॻियो हो। उहो सुवालु ही हो त हीअ समूरी काइनात छाजी ठहे। इन सुवाल ते हुनजो बहस हो। थैलीस चयो पाणी जी आहे, अनागज़ीमैंदर चयो त उहा अपियूरॉन जी जेका आहे, ऐं हिन उन जे बारे में चयो त उहा छाजी आहे। उहा हिन जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो उहो इहो कयो एयर जे नाले सां। उनजी पोइ जेका वस्फ़ वरिती वई आहे उहा इहा वरिती वई आहे हवा। शयूं हमेशह साॻियूं न आहिनि हूंदियूं, लफ़्ज़ साॻिया न आहिनि हूंदा, लफ़्ज़ ज़िंदा हूंदा आहिनि, उन जूं हर दौर जे अंदरि मानाऊं मटिबियूं पयूं आहिनि। अॼु जॾहिं असीं जंहिंखे चऊं था धरती, उहा थैलीस वटि त तरंदड़ हुई, ऐं अनागज़ीमैंदर वटि जेका धरती हुई उन धरती जी माना छा हुई, उन जी जेका उहा माना हुई त उहा वेलण टाइप ते हुई। हर दौर जे अंदरि उन जी जेका वस्फ़ आहे उहा वस्फ़ मटिजंदी रहे थी, ईअं लफ़्ज़नि जूं वस्फ़ूं मटिजंदियूं रहनि थियूं। हीअर लफ़्ज़ जी जेका माना आहे उहा माना आहे मुआशर। असीं उनखे वेझो वेझो जेको लफ़्ज़ चई सघूं था उहो मुआशर आहे, यानी जेको हिकिड़े ई वक़्त ते न पाणी हुजे ऐं न हवा हुजे, ॿिन्ही जो विच हुजे, हवा जंहिंमें पाणी शामिल हुजे, असीं उनखे जेको सोचूं था। तंहिंजे करे हुन चयो त इहा उहा शइ आहे जेका हिन समूरी काइनात जो जेको बुनियादी अंसर आहे उहो इहो जेको आहे। उन साॻी शइ खे असीं जॾहिं खणी ईंदासीं त असांजे लाइ हयाती जो सुवाल त ॾाढो सवलो पैदा थी थो अचे हलियो इन मामले में। ऐं गॾोगॾु इहो बि त असीं हयाती रूह छा के था जेके चऊं, ऐं इंसानु ज़िंदा जेको सो छो आहे, ऐं उहो रोज़ु हवा जेको सो खणे थो, साह खणे थो। तंहिंजे करे हुन चयो त इहा जेका एयर आहे, हीअ जेका हवा आहे, ही जेको आहे कोहीड़ो आहे, इहो कोहीड़ा ज़िंदा आहे, इन जे अंदरि ज़िंदगी मौजूदु आहे। हाणे जॾहिं उन ज़िंदगी मौजूदु आहे त पोइ इहो सुवालु हुनजो हल करे थो पियो त आउं जॾहिं साह खणां पियो त उहो ख़ुदि जेको उन साह जे अंदरि बि साह मौजूदु आहे, हयाती मौजूदु आहे, ऐं उन जे अंदरां जेके शयूं ठहियूं आहिनि उन सभिनी जे अंदरि साह मौजूदु आहे। तंहिंजे करे हुन ॿी ॻाल्हि कई त हिन धरती ते हिन काइनात जे अंदरि जेके बि शयूं मौजूदु आहिनि उहे सभु ज़िंदा जेके शयूं जेके आहिनि,
तंहिंजे करे हुनजो हवा सां जेको मामिलो हो जो उहा करणु, यानी हिकिड़ो अहिड़ो अंसर ॻोल्हे रहणु जंहिंसां न फ़क़ति हिन समूरी काइनात जे बेस खे सुञाणण जी ज़रूरत बि आहे, पर गॾोगॾु ज़िंदगीअ जो जेको तहलिक आहे उनखे ॻंढण सां बि तहलिक आहे। ऐं गॾोगॾु इन्हनि जे अंदरि जेको अहम सुवालु आहे उहो इहो आहे त आउं ओतिरो न आहियां, आउं हिन धरतीअ सां लाॻापियल आहियां, उहो बि हिन जे अंदरि असांखे शयूं जेके नज़र अचनि थियूं। तंहिंजे करे ही जॾहिं असीं अचूं था अनागज़ी थैलीज़ खे, अनागज़ी मांदर खे ऐं अनागज़ी मैन खे, त इन्हनि समूरनि उन वक़्त जूं जेके रवायती डेफिनेशन्स हुयूं उनखे उन्हनि कोन क़बूलियो, जेके उन जे दौर जे अंदरि ॾाढो सवलो हो। चई छॾिजे बाबा ज़्यूस ठाहियो आहे, चई छॾिजे हा त अथीना मौजूदु आहे, उन कमु जेको सो कयो आहे। उन जे बारे में चई छॾिजे त हीअ अपोलो जेको सो उन कमु जेको सो कयो आहे। खोड़ सारा उते उन जा देवता मौजूदु हुआ, पर हिननि उन जे बारे में न ॾिठो। हिननि शयुनि खे ख़ुदि सम्झण जी कोशिशि कई ऐं फितरत जे जुज़नि जे अंदरि उनखे सम्झण जी जेका सा कोशिशि कई, उन फितरत जे जुज़नि जे अंदरि हुननि खे ॾिसण जी कोशिशि कई। ॿी जेका अहम शइ आहे उहा असांखे नज़र अचे थी, उहा इहा आहे त टिनी हिकिड़ी शइ जी ॻोल्हा पई कई। थैलीज़ पाणी थो चवे, अनागज़ी मैंदर अपीरान थो चवे, ऐं अनागज़ी मैनस छा थो चवे, हू अनागज़ी मैनस चवे थो त इहा जेका सा हीअर जेका सा। तंहिंजे करे इन्हनि टिनी कंहिं हिकिड़े अंसर जी जेका सा उहा ॻोल्हा पई कई, जंहिं अंसर ते पोइ डिबेट्स जेके सा थिया आहिनि उहो जॾहिं पाण अॻियां ईंदासीं त पोइ शायदि उनखे अञा वधीक वाज़े पाण करे छॾींदासीं। जॾहिं ज़ेनोफेनिस ऐं ॿियनि फ़लसफ़नि ते ईंदासीं तॾहिं हीअ पॉइंट ज़रूरु ज़िक्र जे हेठि जेका सा ईंदी त जेको यूनानी ज़हन हो उहो उनखे कीअं सम्झंदो हो, शयुनि जे बारे में उनजी जेका डेफिनेशन आहे उहा कहिड़े क़िस्म जी डेफिनेशन हूंदी हुई, उहा उन जे अंदरि ज़िक्र जे अंदरि जेका सा असांखे नज़र ईंदी। ॿियो, हुननि हिन समूरी काइनात जी कोशिशि कई थिए त उन जे अंदरि उहा छिड़ विछड़ ऐं टुटल जे बजाए कंहिं ॻंढण जी कोशिशि कई थिए। हुननि जिन शयुनि ते कमु कयो उनखे उन्हनि ॻंढे पेश करण जी कोशिशि कई, ऐं जंहिंजे अंदरि जेको असांखे अनागज़ी मैन जो जेको फ़लसफ़ो मिले थो उन जे अंदरि त हुन समूरी काइनात खे हिकिड़े ॻंढे पेश करण जी कोशिशि कई आहे। तंहिंजे करे उहे शयूं हुयूं जेके असांखे नज़र अचनि थियूं। ऐं हिननि सॼे हिन बहस जे अंदरि हुननि रूह ते बि ॻाल्हायो आहे, हुननि ज़िंदगीअ ते बि ॻाल्हायो आहे, काइनात ते बि ॻाल्हायो आहे, असांजे जेके चंड ऐं सिज ते बि ॻाल्हायो आहे, हवाउनि ते ऐं ककरनि ते बि ॻाल्हायो आहे। वक़्त ते ॻाल्हायो कोन्हे, पर वक़्त ते ज़रूरु हुन कमु जेको सो उहो जेको सो कयो आहे। तंहिंजे करे असां उनखे चई सघूं था त हिननि उन्हनि सभिनी शयुनि जे अंदरि हिकिड़ी साइंसी शयुनि खे ॻोल्हा करण जी जेका वस्फ़ हुई, शयुनि खे ख़ुदि सोचण जे ज़रिए सां, सम्झण जे ज़रिए सां, तजुर्बनि जे ज़रिए सां सम्झण जी जेका कोशिशि हुई, उहा उन्हनि टिनी जेका सा कई। वॾी महिरबानी राशिद साहब। असांखे अकबर लगारी साहब बतौर एज़ ए एक्सपर्ट या हिकिड़े अदीब या फ़लसफ़े ते पहिरियों किताब तारीख़ जो लिखण जे हवाले सां असांखे जॉइन कयो आहे। अकबर साहब तव्हांखे असां भलीकार चवंदा, साईं जे नेटवर्क जो मसइलो थी वियो, साईं वरी जॉइन कंदो असांखे। तेसि ताईं राशिद साहब असां कुझु सुवाल वठी था वठूं। हिकिड़ो सुवाल आहे, दोस्त आहे नज़ीर शाम साहब, जेको पुछे थो छा नेचुरल साइंसिस जी एॾी वॾी तरक़ी में फ़लसफ़ो हिकु सब्जेक्ट तौरु किरदारु हिकु अलॻि मज़मून तौरु आहे, यानी नेचुरल साइंस डेवलप करण में फ़लसफ़े जो एज़ ए सब्जेक्ट केतिरो किरदारु रहियो आहे? फ़लसफ़े जो नेचुरल साइंस जे अंदरि तमामु अहम किरदारु रहियो आहे। ऐं हींअर मूंखे उनजी रेफरेंस यादि कोन्हे, ऐं पर इहा ॻाल्हि चई थी वञे त हिकु साइंसदान जॾहिं उन जा औज़ार खुटी वेंदा हलिया आहिनि त पोइ हू फ़लसफ़ी थी वेंदो आहे। जॾहिं उहो थ्योरी ॾींदो पिया पंहिंजी थ्योरी खे प्रूव न करे सघे, ऐं उहा थ्योरी वरी बैदि जे वक़्तनि में प्रूफ अची जेका सा थिए, उन थ्योरी खे असीं किथे जेका सा रखंदासीं वञी। तंहिंजे करे फ़लसफ़े जो तमामु गहरो तहलिक आहे नेचुरल साइंसिस सां, ऐं उहो बतौर सब्जेक्ट हुजणु घुरिजे। त उहे नेचुरल साइंस जा जेके सब्जेक्ट आहिनि उन्हनि में भले उन जे अंदरि अदब जी तरक़ी कीअं पई थिए, फ़न ते बहस कीअं थियो आहे, हुनर ते कीअं बहस थियो आहे, रूह ते बहस कीअं थियो आहे, ऐं ॿियनि शयुनि खे भले कढी छॾिजे, पर जेके साइंस सां लाॻापियल बुनियादी तस्वर आहिनि उन्हनि जी सॼी तारीख़ पेश कजे ऐं उहा ॾाकेवार पेश कजे जेका
फ़लसफ़े जे अंदरि असांखे जेका सा नज़र अचे थी ऐं उनखे रुॻो फ़लसफ़े जे अंदरि न तव्हां जॾहिं केमिस्ट्री जे अंदरि वेंदो त असांखे उन जे अंदरि उहे फ़लसफ़ी नज़र ईंदा जेके इब्तिदाई तौर ते फ़लसफ़ी हुआ असीं उन्हनि खे उते बि जेके शामिलु जेके से कयूं था त उहे असांखे डेमोक्रेटिस जो न ऐं हिकिड़ो ॿियो फ़लसफ़ी आहे उहो असांखे केमिस्ट्री जे अंदरि नज़र जेको सो ईंदो बेसिक कॉन्सेप्ट जे अंदरि ईंदो उहो असांखे ईंदो जॉमेट्री जे अंदरि असीं जॾहिं ईंदासीं त असांखे फैसागोरस नज़र ईंदो जेको इंतिहाई अहम माण्हू जेको सो आहे तंहिंजे करे जेकॾहिं असीं उनजी फ़लसफ़े तौर ते उनखे पढ़ाइणु शुरू कयूं त आउं सम्झां थो त नेचुरल फिलॉसफी ऐं नेचुरल साइंस सम्झण में ॾाढी सवली थी पवंदी ऐं गॾोगॾु उहा असां उनखे हिकिड़े हिन समूरी काइनात सां ऐं ॿियनि शयुनि सां ॻंढे ॾिसी सघंदासीं। असां हिकु दफ़ो वरी साईं अकबर लगारी साहब खे भलीकार चवंदा। अकबर लगारी साहब जो हिकिड़ी कंट्रीब्यूशन राशिद साहब शुरू में ॿुधाई त सभ खां पहिरीं जेको फ़लसफ़े ते किताबु आहे साईं अकबर साहब जो आहे त डेफिनेटली इहे शयूं कंट्रीब्यूट कनि थियूं ऐं असांखे ख़ुशी आहे तव्हां असांखे जॉइन कयो तव्हां इन सेशन जे लाइ या फ़लसफ़े जे हवाले सां तव्हां कुझु चवणु चाहियो त पोइ असांजो हिकिड़ो ॿियो सुवालु आहे मारूर माही जो छा असां इहो चई सघूं था त फ़लसफ़े खां सवाइ हर फील्ड अधूरी आहे पर उन खां पहिरीं अकबर साहब तव्हां पंहिंजा कुझु ख़्याल वीचार असां सां वंडियो। ॿियो त असां वटि मेन इशू आहे त फ़लसफ़े खे अॻिते न वधायो वियो आहे एतिरे क़दुरु जो यूनिवर्सिटियुनि में काफ़ी स्टूडेंट अहिड़ा ईंदा आहिनि जेके ॿियनि डिपार्टमेंट्स में एडमिशन न थींदी आहे पोइ फ़लसफ़े में ईंदा आहिनि ऐं पोइ बि उनखे बि छॾे वेंदा आहिनि त फ़लसफ़े खे एतिरो छो समाज में पुठिते रखियो वियो आहे काफ़ी सुवाल आहिनि इख़्तिलाफ़ बि करे सघजंदा। तव्हां अकबर साहब पंहिंजे हवाले सां कुझु ख़्यालनि जो इज़हार कयो। तव्हां किताबु लिखियो ऐं तारीख़ लिखी ऐं उन खां पोइ फ़लसफ़े ते एतिरा घणा किताब न आया कुझु आया उहे पॉलिटिकल इन्फ्लुएंस जे करे आया पर पोइ उन खां सवाइ के किताब न आया कुझु उन हवाले सां तव्हां असांखे ॿुधायो ऐं सेशन जे हवाले सां या यूनानी फ़लसफ़े जे हवाले सां तव्हां कुझु कंट्रीब्यूट करणु चाहियो त मोस्ट वेलकम भलीकार तव्हांखे। महिरबानी तव्हांजी साईं। हिकिड़ी ॻाल्हि आऊं चवंदुसि इहा त तव्हांखे मुबारक हुजे बहितरीन ऐं हिकिड़े अहिड़े ममनूअ सब्जेक्ट ते तव्हां सिलसिलो शुरू कयो आहे जंहिं ते घणियूं तेवरियूं चढ़नि थियूं। ॿी ॻाल्हि इहा त साईं राशिद साहब खे ॿुधी सच त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं मूं सोचियो पियो त काश आऊं फ़लसफ़े जो शागिर्द साईं राशिद साहब जो हुजां हा त एॾे मज़े सां आऊं फ़लसफ़ो पढ़ां हा। असां त पथर सां मथो हणी हणी पाण किताब पढ़ी ऐं मिड़ई कुझु न कुझु थोरो घणो सिखियासीं पर जेकॾहिं अहिड़ो उस्ताद हुजे सेखारण जहिड़ो त पोइ त कंहिंजी दिलि चवंदी त न सिखिजे। सच त मूंखे इहो आहे त साईं ॻाल्हाईंदो रहे ऐं ॿुधंदो रहां। साईं थोरो त पहिरीं जेको मौज़ू हले पियो इन मौज़ू ते तव्हांजी इजाज़त हुजे त थोरो तव्हांजे जेके कुझु सुवाल हुआ उन में थोरो इज़ाफ़ो रुॻो कयां जेके साईं जेके ॻाल्हायूं आहिनि उनखे थोरो शायदि रिपीटेशन बि थी वञे। हिकिड़ो तव्हांजो सुवालु हो त इन्हनि टिनी में फिलोसोफर्स में मुमासिलत कहिड़ी आहे छो जो इन्हनि खे जेको माइलेशियन स्कूल ऑफ थॉट चयो वञे थो या माइलेशियन फिलोसोफर चयो वञे थो यकीनन हिन में का शइ कॉमन बि हूंदी। बिल्कुलु उहा कॉमन आहे जो उन्हनि खे चयो वञे थो मोनिस्ट मटीरियलिस्ट। मोनिस्ट मोनोइज़म माना वाहिद अहदियत यानी वन सबस्टेंस जेको साईं ॻाल्हि करे विया ॻाल्हि साईं उहा साॻी करे विया आहिनि ऐं मेटीरियलिस्ट ऐं मटीरियलिस्ट माना मादे खे अवलियत मैटर खे अवलियत ॿियूं सभु शयूं पोइ शयुनि खे मादे जी निगाह सां ॾिसणु त इहो त मोनिस्ट मटीरियलिस्ट जो मतिलबु आहे त हुननि हिकिड़ी शइ ॾिठी जेका मादे जे पोयां हुई जीअं एनेक्सिमेंडर एप्रियन जी ॻाल्हि करे थो ऐं थैलिस जेको आहे उहो चवे थो त पंहिंजो हुन मां ठही आहे पाणी मां सॼी काइनात पाणी मां ठही आहे। अहिड़े नमूने सां एनेक्सिमेंडर चवे थो त सॼी काइनात जेको आहे उहो हवा मां ठही आहे। अॻिते हली वरी सभिनी जी सिंथेसिस थिए थी फ़िलहाल त अञा ही बुनियादु रखंदड़ आहिनि उन खां पोइ हिननि जा चैलेंजर ईंदा चैलेंजर खां पोइ वरी हिन जा सिंथेसिशन्स ईंदा पोइ वञी असां सॉक्रेटिक पीरियड में पोइ पहुचंदासीं। अञा बि हिन ते प्री सॉक्रेटिस ते बि घटि में घटि ॿ लेक्चर अञा ॿिया थींदा मुंहिंजे ख़्याल जे मुताबिक़। ॿियो थोरो इज़ाफ़ो कंदुसि एनेक्सिमेंडर जी ॻाल्हि हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त ॾाढी मूंखे जॾहिं वणी एॾी शानदार त मूं चयो हीअ त जहिड़ो असां मॉडर्न फ़लसफ़ो पढ़ूं पिया इवन असां हिन जो पढ़ूं पिया देरिदा खे जहिड़ो असां पढ़ूं पिया जहिड़ो असां मार्क्स खे पढ़ूं पिया एनेक्सिमेंडर जी ॻाल्हि कहिड़ी
हू बाइनरी अपोजिशन जी ॻाल्हि करे थो, हू इफ़्तराकी जोड़नि जी ॻाल्हि करे थो, हू ज़िदैन जी ॻाल्हि करे थो, चए थो त शयूं जी अहमियत ऐं मीनिंग थींदी हुनजे ज़िद सां आहे। यानी जेकॾहिं राति आहे त ॾींहं जी अहमियत आहे, जेकॾहिं राति न आहे त ॾींहं खे ॾींहं असां चवंदासीं कोन, हुनजो नालो ई न हूंदो, असांखे ख़बर ई न हूंदी त ॾींहं नाले का शइ थींदी आहे। ॾींहं आहे इन करे जो राति आहे, रोशनी आहे इन करे जो ऊंदाही आहे। मर्द औरत इफ़्तराकी जोड़ा, जेकॾहिं सभु हिकिड़ी जिन्स हुजे हा त असां हुनखे न को मर्द चऊं न को औरत चऊं हा, कोई असां कोई नालो ॾियूं ई कोन हा। त शयुनि जी सुञाणप, शयुनि जा नाला थींदा आहिनि इफ़्तराकी जोड़नि सां। ॿी दिलचस्प ॻाल्हि जेका मार्क्सिज़म में असांखे ॾिसण में अचे थी, उहा इहा आहे त हिननि इफ़्तराकी जोड़नि में जदल जी कैफ़ियत आहे। हर वक़्तु इहे हिक ॿिए सां बरसरे पैकार रहनि था, हिकिड़ी छिकतान रहे थी, हिक ॿिए ते हावी थियण जी कोशिशि कनि था। जेका साॻी ॻाल्हि ॾिसो दरेरा बि करे थो, दरेरा बि चवे थो न त हिकिड़ा जेके आहिनि इफ़्तराकी जोड़नि में हिकिड़ो जेको बाइनरी अपोजिशन में हिकिड़ो मर्कज़ियत पसंदि आहे ऐं ॿियो जो अपोनेंट आहे ऐं उन्हनि खे उल्टो करण जी ॻाल्हि करे थो, त इहा ॻाल्हि हुननि में बि हुई। ऐं इन्हनि ॿिन्ही में छिकताण हूंदी आहे, जदलियात हूंदी आहे। ऐं इहा कमाल जी ॻाल्हि न आहे त सुकरात खां पहिरीं वारनि फ़लसफ़िन में जिते हिन फ़लसफ़े जी शुरूआत आहे उते असां जदलियाती माथियत पिया पढ़ूं। खणी हुनजा नाला मुख़्तलिफ़ आहिनि, खणी हुननि जूं शयूं उहे थोरियूं मुख़्तलिफ़ आहिनि। ॿियो अनैक्सिमेनिस जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि इहा त हुन इहा ॻाल्हि कई त हीअ जेका काइनात आहे पूरी, जेका अॼुकल्ह नाला हुनखे नाला ॿिया हुआ, नाला पोइ ॾिना विया हुननि खे, जंहिंखे असीं मैक्रोकाज़म चऊं था। कि काइनात हिकिड़ो मैक्रोकाज़म आहे, हिकिड़ी वॾो हिकिड़ो यूनिट आहे जंहिंजा पंहिंजा कानून आहिनि, क़वानीन आहिनि। हाणे उहे सॼा क़वानीन वरी इंसान हिकिड़ो अहिड़ो यूनिट आहे, नंढिड़ो यूनिट आहे, तमामु नंढिड़ो यूनिट आहे, पर इहे काइनात वारा सभु कानून उहे इन इंसान ते लागू थियनि था। यानी मैक्रोकाज़म जेको आहे उहो इंसान जी सूरत में माइक्रोकाज़म आहे। ऐं जॾहिं माइक्रोकाज़म खे असां स्टडी कंदासीं ईअं सम्झो त असां मैक्रोकाज़म खे स्टडी करे छॾियूं। बाक़ी ॻाल्हियूं साईं ॾाढियूं ज़बरदस्त कयूं ऐं उहे सभु मज़ेदार आहिनि, जिन मां घणो वरी मुंहिंजी रिफ्रेश थी वियो, शयूं वरी सिखी वियासीं। फ़लसफ़ो तव्हां चयो त असां वटि सब्जेक्ट छो घटि पढ़नि था माण्हू या छो घटि पढ़ियो वञे थो। साईं हिकिड़ो हिनजे सुवाल जे जवाब में सुवाल पुछंदुसि त फ़लसफ़ो कहिड़े दौर में महबूब रहियो आहे? जंहिं यूनान जे दौर जी ॻाल्हि कयूं पिया, उन ई यूनान में तव्हां ॾिसो त थेलिस खे साईं जी चई वियो आहे त चरियो चवंदा हुआ। पैथागोरस सां छा थियो? पैथागोरस खे जेको आहे उनजे स्कूल खे तबाह करे छॾियो, जेके डेमोक्रेट्स जिन खे चयो वेंदो उन वक़्त में, अॼु वारा डेमोक्रेट्स न, उन वारा डेमोस जेके हुआ, उन्हनि हुनजे स्कूल खे तबाह करे छॾियो। मूंखे केरु चवंदा हुनखे साड़े मारियूं, सुकरात खे ज़हर जो प्यालो पीअणो पियो। वरी अॻिते हलो, जिते ब्रूनो खे पंहिंजो रोम में पोल सां ॿधी साड़ियो वियो, ऐं असांजे इब्न रुश्द सां छा थियो? आऊं नथो सम्झां त को बि अहिड़ो दौर गुज़रियो आहे जंहिंमें फ़लसफ़े जे लाइ बहितर माहौल रहियो हुजे। हा, थोरो टेम्पररी रहियो हूंदो। मिसाल जी ॻाल्हि हुई, जेके अब्बासी ख़लीफ़ा हुआ बगदाद जा, उन्हनि जे दौर में मुतज़िला फ़लसफ़ी जेके हुआ, उन्हनि खे हिकु मख़सूस वक़्त जे लाइ उन्हनि खे तमामु घणी, छो जो अब्बासी ख़लीफ़नि मां कुझु माण्हू मुतज़िला फ़लसफ़ी ख़ुदि पाण थी विया हुआ, शायदि अमीन रशीद, पर उन्हनि ते बि अताब आया पोइ। त अहिड़े नमूने सां फ़लसफ़े खे पढ़णु, फ़लसफ़े ते ॻाल्हाइणु हिकिड़े जान जोखम जो कमु आहे। हीअ सच सां यारी आहे, ऐं सच सां यारी जेको रखे थो पोइ उहो न त कंहिं मफ़ाद जी ॻाल्हि करे, न को कंहिं फ़ाइदे जी ॻाल्हि करे, न को नौकिरी रोज़गार जी ॻाल्हि करे, बल्कि पंहिंजी ज़िंदगी तां केॾी महिल हथ धोइणा पवनि था त हुन ते पोइ धोई छॾे, छो जो सच सां यारी आहे त पोइ हुन में इहे शयूं थींदियूं। महिरबानी। वॾी महिरबानी अकबर साहब। असां 2-3 सुवाल वरितासीं। सभ खां पहिरियों त साईं हफ़ीज़ कुंबर साहब पुछे थो त राशिद साहब जा ॿिया बि सेशन थींदा या इहो थींदो? असां राशिद साहब जे सेशन्स जी हिकिड़ी सीरीज़ रखी आहे, उहे वठंदासीं, पर उन सां गॾोगॾु असांजा जेके ॿिया दोस्त हूंदा असां उन्हनि खे बि गॾाए किथे कॾहिं कॾहिं असां फॉलोअप में, जीअं हाणे अकबर साहब खे वरितोसीं, कॾहिं कॾहिं राशिद साहब जी जाइ ते असां कंहिं ॿिए दोस्त खे, जीअं असांजो नवीद संदीलो साहब ॾाढो सुठो असांजो उस्तादु आहे फ़लसफ़े जो, ऐं फ़लसफ़े जो ॼाणू बि आहे, उनजा बि के किताब आहिनि, तसनीफ़ात, उन्हनि खे बि असां घुराईंदासीं।
पर असांजो बेसिक जेको सिलसिलो आहे उहो राशिद दाऊद कोटे साहिब सां आहे। राशिद साहिब सां असां कंटिन्यूअसली सीरीज़ कंदासीं ऐं मुख़्तलिफ़ सेशन्स थींदा ऐं सवालनि ते ईंदासीं। काफ़ी सुवाल आहिनि। हिकिड़ो अली मार साहिबु सुवालु पुछियो आहे त इहो हिकिड़ो आम चवणी आहे हिकिड़ी त भई फ़लसफ़ो मतरूक थी चुको आहे हाणोके दौर में। गॾाए करे राशिद साहिबु हिननि जो जवाबु ॾियो। रज़ाक सेहतो साहिबु सुठो असांजो अफ़साना नवीस आहे, उनजो बि हिकिड़ो सुवालु आहे त सिंध अंदरि माज़ी में को फ़ैलसूफ़ पैदा थियो या ईंदड़ वक़्त में उमेदु कजे त उभरी ईंदो, ईअं थी सघे थो माज़ी में थियो या हाण में थियो। त इहे कुझु शयूं आहिनि। मैडम शहनाज़ शोरो इख़्तिलाफ़ करे पिए तव्हांजे इन ॻाल्हि सां फ़लसफ़े वारे सां राशिद साहिबु, त तव्हां जेको चयो त जंहिं जे ॿार खे जानवर खे माण्हू मारे थो ऐं उनजी यादाश्त न हूंदी आहे, मोटी अची करे वरी उन साॻे जानवर खे खाधो खाराए थो ऐं वरी यादाश्त जे हवाले सां उहो चए पियो जेकॾहिं पखी पंहिंजो आखेरो जिते छॾे था वञनि, ॿाहिरि छॾे था वञनि, वरी मोटी था अचनि, उनजो मतिलबु त उनजी यादाश्त पूरी आहे। इहे कुझु शयूं जेकॾहिं गॾाए करे, टाइम असांजो काफ़ी इलाही थी वियो आहे, तव्हां गॾाए करे कुझु जवाबु ॾियो त पोइ असां ॻाल्हि खे थोरो अॻिते वधायूं। अकबर साहिबु तव्हां बि जेके ॾिननि सवालनि में कंट्रीब्यूट करणु चाहियो त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी, पर बेसिकली असां राशिद साहिब खां सवालु पुछंदासीं, पोइ तव्हां खां टाइम ॾींदासीं। भले राशिद साहिबु जवाबु ॾियनि, मूंखां बि जेको पुछंदो मां हाज़िर आहियां, जी तव्हां सां जी गॾु जी वेठो आहियां। वॾी महिरबानी। साईं जेका असां मुबारक साहिब जी महिरबानी जो साईं अकबर जो असां किताब नज़र मां गुज़रियो, जंहिंजो मुसविर ज़िक्र बि जेको सो कयो त पहिरियों तारीख़ ते किताब साईं पहिरीं कयो आहे, पर हींअर रूबरू मुलाक़ात जेका असां कराई, साईं महिरबानी। ऐं हाणे जेका फ़लसफ़े जी मतरूक थियण जी ॻाल्हि बोला त हाणे उहा सुंढ थी वियो आहे, हाणे उनजी ज़रूरत जेका असां कान्हे, उहो असां जेकॾहिं रुॻो 20हीं सदीअ जे अंदरि जेको फ़लसफ़े ते कमु थियो आहे उनखे जेकर ॾिसंदासीं ऐं जेके फ़लसफ़ी आया आहिनि उन्हनि खे ॾिसंदासीं त उन्हनि मां असांखे थींदो त उनजो जेको कमु आहे उहो घटियो न आहे, बल्कि उहो वधियो आहे। उहो हाणे इलाही ॿियनि शयुनि ते बि जेको सो कमु करे थो। गॾोगॾु हिकिड़ो ॿियो इहो आहे त आया उन जे अंदरि हिकिड़ो सुवालु इहो बि हो त छा फ़लसफ़े खां सवाइ हर शइ अधूरी आहे? इहो बुनियादी तौर ते जॾहिं जदलियात ते असीं ॻाल्हि ॿोल कयूं था त पोइ असीं चवंदासीं त ख़ुदि फ़लसफ़ो बि साइंस खां सवाइ अलाए कंहिं ॿियनि शयुनि खां सवाइ अधूरो थियो थो वञे। साइंस अॻिते वधे थी त उहा वरी फ़लसफ़ो उन्हनि शयुनि ते वरी नए सिर थिंक करण जी जेका सा उहो कोशिशि जेको सो करे थो, नए सिर उनखे दोहिराए थो, शयुनि खे वरी अॻिते जेको सो वठी थो वञे हलियो। तंहिंजे करे इहे हिक ॿिए खे कंट्रीब्यूट कंदड़ जेके से आहिनि। ऐं ख़ुदि जेका साइंस आहे उन साइंस जे अंदरि बिल्कुलु फ़लसफ़े जी बारे में जॾहिं ॼाण हूंदी त उहो शयुनि खे कुझु बहितर अंदाज़ जे अंदरि असीं ॾिसी सघंदासीं। ऐं जेका शइ ॻाल्हि ॿोल आहे त आया सिंध जे अंदरि जेकॾहिं इन क़िस्म जी का ॻाल्हि ॿोल आहे ऐं उहा अॻु में जेका आउं सम्झां थो त सिंध जे अंदरि शाह अब्दुल लतीफ़ साईं खे ते इलाही को कमु थिए थो पियो। उहो इब्तिदाई तौर ते कमु आहे, पर उनजे ॿियनि हिसनि ते जेको सो कमु जेको सो थिए पियो, जंहिं नमूने सां उन जज़्बनि खे पेश करण जी कोशिशि कई आहे, उन्हनि जे बारे में जेका सा उन ते तहक़ीक़ जेका सा थिए थी पई, उन जा ॿिया इलाही का पासा जिन ते थिए थी पई ऐं उहो अञा कमु सफ़ा इब्तिदाई आहे। जेकॾहिं असां 1,500 क़िस्म जा थीसिस भिटाई साईं ते अची वञण हलिया त पोइ असीं चवंदासीं त हा कुझु न कुझु जेको कमु आहे उहो जेको सो थियो आहे। ॿियो इहो त फ़लसफ़े जे बारे में हमेशह के साॻिया उनजा मर्कज़ जेके से कोन जेके से रहिया आहिनि। हीअ त असां यूरोप ते, छाकाणि जो अॼु असांजो ज़िक्री यूनानी फ़लसफ़े ते हो, उन ई पीरियड जे अंदरि असांखे हिंदुस्तानी फ़लसफ़ो मिले थो, उन जा स्कूल्स जेके से मिलनि था उहो इलाही को कमु हिंदुस्तान जे अंदरि आहे। ऐं इतफ़ाक़ हीअ आहे त जॾहिं असीं यूरोपी फ़लसफ़े जी ॻाल्हि कंदासीं त असांखे किताब हज़ारनि जे रूप में मिलंदा, हज़ारनि जे अंग में मिलंदा असांखे उहे किताब। पर हिंदुस्तान जे जॾहिं असीं फ़लसफ़े ते वेंदासीं त उहे कुझु डज़ननि ते आहिनि। जेकॾहिं हिंदुस्तान जे फ़लसफ़े ते ओतिरो ई कमु थिए जेतिरो यूरोप ते थिए त आउं सम्झां थो त ख़ुदि तमामु अहम ॿियूं जेके शयूं आहिनि उहे असांजे साम्हूं जेके से ईंदियूं, जंहिंजे अंदरि कंट्रीब्यूशन असांखे नज़र ईंदो। न फ़क़ति इहो, अफ्रीका जे अंदरि बि जेको फ़लसफ़े ते कमु थियल आहे, चीन जे अंदरि बि फ़लसफ़े ते जेको सो कमु थियल आहे, उहे सभु शयूं आहिनि। ॿियो उन जा मर्कज़ बि तब्दील थींदा रहिया आहिनि। हिन मामले जे अंदरि जेकॾहिं माण्हू हिते असांजो कंट्रीब्यूशन अॻिते वधी त असांजी जंहिं नमूने सां शयुनि खे सम्झण जी कोशिशि कयूं था उन ते जॾहिं कमु थियो त उन जे अंदरि का बि रुकावट कोन्हे त को सिंध जे अंदरि फ़लसफ़े ते को माण्हू नथा पैदा थी सघनि। कॾहिं साईं अकबर फ़क़ति जेको आहे किताब लिखियो हो, हुन खां पोइ अॼु जॾहिं पाण अचूं था त अॼु पाण हिन सतह ते जो हिन ते ॻाल्हि ॿोल कयूं पिया, उहो मौज़ू ई ओतिरो हो। यूनानी फ़लसफ़े जा जेके मौज़ू हुआ, थैलीस जहिड़े माण्हू ते पाण वेठा ॻाल्हायूं, उनखे केरु सुञाणे? साईं अकबर पहिरियों मूंखे माण्हू नज़र अचे थो जंहिंजे किताब जे अंदरि इन जो ज़िक्र नज़र अचे थो। हा,
असांखे इंतहाई बहितरीन किताब सच जो फ़लसफ़ो आहे, ॾाप जो अभ्यास आहे, फ़लसफ़े जो इब्तिदाई कोर्स आहे, जेके अॻु में आया आहिनि पर उन्हनि ते उहे बहस कोन पिया थिया। हिन जी अञा ईअं सम्झो त रुॻो शुरूआति थी आहे, इन मामले जी शुरूआति थी आहे। साईं जो किताबु आहे, मुंहिंजो यूनानी फ़लसफ़े ते किताबु आहे। फ़लसफ़े ते घटि में घटि 25-30 किताब अचनि त पोइ चऊं त हा मिड़ई हाणे कुझु सिंधीअ में कमु थियो आहे। तंहिंजे करे अञा सिंधीअ में उहो कमी कोन जेको सो थियो आहे। ऐं कहिड़ो बि ओपिनियन रखंदुसि उहो मुंहिंजो हूंदो, उहो मुंहिंजी एंगल सां ॾिसंदड़ जेको सो हूंदो, साईं जो ॿिए अंदाज़ सां हूंदो, को टियों दोस्त हुन ते लिखंदो त उहो टे अंदाज़ सां हूंदो। तंहिंजे करे इन सॼे मामले ते कमु करण जी जेका सा ज़रूरत आहे उहा शइ जेका सा थींदी। बक़ाया ही मूं छाकाणि जो अलाए किन शयुनि जे बारे में जेका ॻाल्हि ॿोल कयूं था उहा कोशिशि कयूं था त उन्हनि खे सादन मिसालनि सां पेश कयूं। तंहिंजे करे जेका सा थिए थी, जेको ॿियो कमेंट आयो आहे, जेका इख़्तिलाफ़ राय जेका सा आई आहे, उन जी वस्फ़ असीं तॾहिं बहितर अंदाज़ में बयानु करे सघंदासीं जॾहिं असीं जबलतुनि ते ॻाल्हाईंदासीं, यादगीरे ते ॻाल्हाईंदासीं, तसवरनि ते ॻाल्हाईंदासीं, जेके नफ़्सियात जा मौज़ू आहिनि उन्हनि ते बि बिल्कुलु बहस थियणु घुरिजे। ऐं इन्हनि जे अंदरि इलाही का मुंझारा आहिनि, लफ़्ज़नि जा ग़लति इस्तेमालु थियनि था, उहा बिल्कुलु जेका सा शइ जेका सा आहे। तंहिंजे करे आउं इन ख़्याल जो आहियां त जेका शइ यादगीरे वारी अंदाज़ में जेका समूह पेश कई आहे, उन्हनि जी तॾहिं वस्फ़ जी बयानु थींदी, तॾहिं असीं उनखे बहितर अंदाज़ जी पोज़ीशन जे अंदरि हूंदासीं करे सघंदासीं। बाक़ी इहा ॻाल्हि बिल्कुलु जेका ॻाल्हि आई आहे उहा इहा आहे त माण्हू पंहिंजा आखेरा जेके से नथा जेके से विसारीनि। हिकिड़े पासे इहो बि तस्वर आहे, ॿिलीअ खे तव्हां छॾे ईंदो वापसि पंहिंजे घर ते जेका सा मोटी ईंदी, उहा बि जेका सा आहे। हिकिड़ी जेका माखी जी मख आहे उहा 10 किलोमीटर वञे थी ऐं रस चूसे थी, वरी वापसि मोटी साॻे पंहिंजे वतन ते जेका सा अचे थी, उहो बि आहे। माकड़ा जेका हींअर असीं ॾिसूं था पिया, अॻु में ॿुधंदा हुआसीं त माकड़ा, हींअर असां माकड़ ॾिसूं था पिया, उहा किथां खां शुरू थिए थी, वरी किथे पहुचे थी, वरी वापसि अचे थी। हज़ारे सालनि खां वठी करे उन जा गस ऐं पंध साॻिया जेके से आहिनि, हा उनखे यादगीरो चइजे या उनखे जबल चइजे या के ॿिया लफ़्ज़ चइजनि, उन ते जॾहिं उन मौज़ू ते के दोस्त हुजनि जेके ॻाल्हि ॿोल कनि ऐं नफ़्सियात सां लाॻापियल दोस्त उन ते बहितर अंदाज़ में जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कनि, त आउं सम्झां थो त उहो उन मौज़ू ते जॾहिं ॻाल्हि ॿोल कंदी त ॾाढी शयूं वाज़े ऐं चिटियूं थी ईंदियूं। वॾी महिरबानी राशिद साहब। अकबर साहब, रज़ाक सहते साहब जे सवाल जो जवाबु तव्हां बि ॾेई सघो था बहितर नमूने सां त माज़ी में असां वटि कहिड़ा फ़लसफ़र पैदा थिया आहिनि या मुस्तक़बिल में कहिड़े क़िस्म जी उमेद रखी सघिजे थी। ॿ चारि ॿिया सुवाल बि तव्हांजे नज़र मां गुज़रिया हूंदा त बेसिकली रज़ाक साहब जे सुवाल जे हवाले सां तव्हां जवाबु ॾियो। पोइ बाक़ी जेके सुवाल मां तव्हां सम्झो था त ज़रूरी त उन्हनि जो जवाबु ॾियो। पोइ अली बख़्श बोज़दार साहब जो हिकिड़ो सुवालु आहे, वो राशिद साहब, what man claims of Thales proved wrong in the coming days and what is the place of philosophy in ethics or vice versa, वो बाद में हलंदासीं। पहिरियों तव्हां रज़ाक साहब जे सुवाल जो जवाबु ॾियो अकबर साहब। साईं, ॻाल्हि इहा आहे त फ़लसफ़े जा मुख़्तलिफ़ ब्रांचूं आहिनि फ़लसफ़े जूं, ऐं के माण्हू सियासी फ़लसफ़े ॾांहुं राग़िब आहिनि, के समाजी फ़लसफ़े ॾांहुं, के जमालियात ॾांहुं, त के मेटाफिज़िक्स ॾांहुं, के वरी मंतक ॾांहुं, जेके 5 मेन ब्रांचिस आहिनि फ़लसफ़े जूं। त उन में असां वटि हाणे असां ईअं त नथा चई सघूं त को बाक़ाइदा जीअं वेस्ट में फ़िलासफ़र थिया आहिनि या चाइना में थिया आहिनि या इंडिया में कुझु थिया आहिनि, त ईअं असां वटि को बाक़ाइदा फ़िलासफ़र थियो, पर पार्शली माण्हुनि फ़लसफ़े ते कमु कयो आहे, पढ़ियो आहे, लिखियो आहे। हाणे फ़लसफ़े ते जेकॾहिं को हिकिड़ो तहक़ीक़ी मज़मून बि लिखे थो ऐं का नई शइ, को नओं नुक़्तो निर्वार करे थो, कंहिं शइ जी वज़ाहत करे थो, तॾहिं बि हिकु हद ताईं लिमिटेड हद ताईं उहो फ़िलासफ़र आहे। असां वटि वेझे माज़ी में अलामा आहे काज़ी जहिड़ो वॾो माण्हू हो, जंहिंखे आउं फ़िलसूफ़ चवां थो, जेको फ़लसफ़ी हो बिल्कुलु, ऐं साईं हैदर अली लगारी हो जंहिं फ़लसफ़ो पढ़ायो बि ऐं फ़लसफ़े ते लिखियो बि, ऐं पाण सोचींदड़ माण्हू हो हिकिड़ो। तारीख़ में असांखे बुनियादी तौर ते शाह लतीफ़ त शाइर आहे, शाह लतीफ़ शाइर आहे बुनियादी तौर ते, लेकिन कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हुन में फ़लसफ़ियाना बि आहिनि। त ईअं कुझु माण्हुनि में असां वटि फ़लसफ़ियाना रुझान मिलनि था, पर बाक़ाइदा हाणे ईअं जीअं खणी चइजे त हेगल आहे या मार्क्स आहे या कांट आहे, त उहे मुख़्तलिफ़ थ्योरीज़ खणी, निज़ाम खणी उन्हनि ते ॻाल्हाइनि ऐं उन्हनि निज़ामनि खे रद्द कनि या पंहिंजा निज़ाम नवां ॾियनि, अहिड़ो असां वटि को बि माण्हू न आहे, अहिड़ो असांखे को बि माण्हू न मिलियो आहे। बाक़ी जीअं चयुसि फ़लसफ़े ते असांजे 5 ब्रांचूं आहिनि, जीअं कंहिं ॿिए दोस्त जो हाणे सवाल मुस्तक़बिल में उमेद करे सघूं इथिक्स, या इथिक्स जेको आहे उहो सोशल फ़िलासफ़ी आहे,
समाजी अकबर फ़लसफ़ो साहब, आहे जेका हाणे अॼुकल्ह समाजियात या सोशियोलॉजी जेको आहे इहो फ़लसफ़े मां ई निकितो आहे। फ़लसफ़ो जीअं साईं राशिद साहब चई आहे न त मदर ऑफ ऑल नॉलेजिस आहे। त पहिरीं फ़लसफ़े मां साइंस निकिती, पोइ साइंस मां सोशल साइंसिस निकितियूं, पोइ साइकोलॉजी, सोशियोलॉजी। साईं इहा कोई मैथमेटिकल कैलकुलेशन त आहे कान जो करे ऐं ॿुधाइजे त चंड ग्रहण थींदो या सिज ग्रहण थींदो। फ़लसफ़ी पैदा थींदा आहिनि, अचानक थींदा आहिनि। थो थी बि सघे थो, को तमामु दुनिया जो को वॾे खां वॾो फ़लसफ़ी पैदा थी सघे थो सिंध में, छो न, पर हुनजी का कथी नथी करे सघिजे। वॾी महिरबानी। राशिद साहब, अली जी बख्श साईं। साहब जो इहो आख़िरी सुवालु आहे, पोइ जी जी बिल्कुलु। असां पुराणी तरफ़ हलंदासीं। थेलिस जा अहिड़ा कहिड़ा मेन क्लेम्स आहिनि जेके अॻिते हली करे ग़लति साबित थिया, ऐं फ़लसफ़े जो इथिक्स में जेको आहे कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे, या इथिक्स जो फ़लसफ़े में कहिड़ो बिल्कुलु मक़ाम, कहिड़ी जाइ आहे, इन ते थोरो। थैलीस जूं अलाइकियूं शयूं जॾहिं असीं अचूं था त जीअं उनजी जेका ॻाल्हि आहे, धरती जेका पाणी ते तरे पई, उहा जेका ग़लति साबित थी वई। ऐं पाणी वारी जेका ॻाल्हि हुई उहा अॻिते वधी ज़रूरु, उन मां शइ ॿिया फ़िक्र जेके से पहुता, पर उहा शइ जेका कोन हुई। पर जेको सुवालु हो उनजो जवाबु हुन कहिड़ो ॾिनो उहो ॿी आहे, पर जेको हुन सुवालु पुछियो हो उहो सुवालु हो त हीअ समूरी काइनात जेका हेॾी रंगीन आहे, हेॾी मुख़्तलिफ़ आहे, उनजो जेको बुनियादु आहे उहो के हिकिड़ियूं शयूं आहिनि। अॼु जॾहिं असीं हिन समूरी शइ ते ईंदासीं त पोइ असां हुननि पार्टिकल्स जे बहस ते हलिया वेंदासीं। जॾहिं असीं उन्हनि खे सम्झंदासीं तॾहिं असीं चवंदासीं त हा, थैलीस जो सुवालु ठीकु हो। पोइ उन जा जवाब के सदियूं घुरबल आहिनि, उहे सदियुनि जे अंदरि उहो जवाबु रिफाइन थींदे 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 हिन सतह ते पहुतो आहे। इथिक्स जे बारे में जेका सुवालु आहे उहो हीअ आहे त जीअं असां ई ॻाल्हि कई त फिलॉसफी जूं किथे 4, किथे 5, किथे 6 ब्रांचिस काउंट थियनि थियूं, ऐं उन जे अंदरि हिकिड़ो जेको फ़लसफ़ो आहे उहो हीअ आहे त ही समूर आहे छा, ही समूरी काइनात छा आहे, ऐं उन में मुंहिंजी हैसियत छा आहे। समूर ऐं उन जे अंदरि आउं बि आहियां, उन समूर में मुंहिंजी हैसियत जेका सच आहे। इन समूर खे जेका सम्झण जी कोशिशि थिए थी उहा मेटाफिज़िक्स जे अंदरि अची थी वञे हली, जेके मेटाफिज़िक्स चयो वियो आहे अरिस्टोटल जे किताब जे करे, न त फर्स्ट फिलॉसफी तौर ते हुनजो लफ़्ज़ जेको सोचे थो, दिस वाज द फर्स्ट फिलॉसफी, उहो पहिरियों फ़लसफ़े तौर ते जेको सोचे थो। तंहिंजे करे उहो जेको तहलिक आहे उहो कहिड़ी शइ सां अचे थो, समूर सां लाॻापियल जेके शयूं आहिनि उहे असांजो इन सां थियनि थियूं। ख़ुदि इल्मु आहे छा, इल्म जी नज़रियात पोइ था अचनि, पर इल्मु आहे छा, इल्म जूं हदूं छा आहिनि, इल्मु आहे छा ऐं उन जूं हदूं छा आहिनि। इन सुवाल खे जेका ब्रांच कमु करे थी, हाणे इल्म वारो जेको मामिलो आहे उहो आहे ॿी शइ जेका एपिस्टेमोलॉजी करे थी। बिल्कुलु हा, उहा एपिस्टेमोलॉजी जेका सा उनखे करे थी, जेका फ़लसफ़े जी इंतिहाई अहम ब्रांच आहे, जेका उनखे कमु जेका सा करे थी उहा आहे। हाणे इल्मु छा आहे ऐं गॾोगॾु जेको आहे हीउ समूर छा आहे, उन खां सवाइ हिन शख़्स जो, नोवर जो, ॼाणींदड़ जो हिन समूर सां कहिड़ो तइलुक़ हुजणु घुरिजे। हैसियत छा आहे, मेटाफिज़िक्स में हली वेंदी, सम्झे कीअं पियो, एपिस्टेमोलॉजी में हली वेंदी। तइलुक़ छा अथसि, हुजणु कहिड़ो खपेसि, उहा आहे इख़्लाक़ियात। इख़्लाक़ियात जो ख़ुदि मुंहिंजनि कपिड़नि सां मुंहिंजो तइलुक़ कहिड़ो हुजणु घुरिजे, इस्तेमाल में थींदड़ शयुनि सां कहिड़ो हुजे, घर वारनि सां कहिड़ो हुजे, पाड़े वारनि सां कहिड़ो हुजे, न फ़क़ति हिते पर हिन धरतीअ सां छा हुजे, हिन सॼे निज़ाम शमसी सां कहिड़ो हुजे, हिन समूरी काइनात जे अंदरि मुंहिंजो तइलुक़ जेको सो कहिड़ो हुजे। इहो इन एथिक्स जी एॾी वॾी ब्रांच आहे, पोइ असीं उनजी डिवीज़न करे सघूं था त हिन खे कयूं, पर इंसान जो जेको तइलुक़ उन सां आहे। ॿी शइ जेका अचे थी उहा इहा आहे त माण्हू हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके सम्झ में बि नथियूं अचनि, पर माण्हूअ ते बेइंतिहा असरु विझनि थियूं। माण्हू ॾिसे थो त ख़ुशि थी थो वञे, दिलि बागो बहार थी वञे हलियो। माण्हू ॾिसे थो त अफ़सरदा थी थो वञे, मेलो आहे पर तनहा थी थो वञे हलियो, ऐं ख़बर नथी पवेसि त छा आहे, जॾहिं उन में इल्मु शामिलु कोन्हे। छा आहे, उहा एस्थेटिक आहे। जंहिं एस्थेटिक जी जेका वसफ़ आहे, जेका इंसान सां लाॻापियल आहे, उहा उन सां जेका अची
वेंदी, जंहिंजे करे पोइ ब्रांचिस ॿियूं इलाही उन जे अंदरि शामिल थी वञनि हलियूं, जंहिंजे करे उहे सभु ब्रांचिस जॾहिं असीं इन जी विरासत कयूं था त उहो तव्हां ॾिसो त केॾियूं वॾियूं कनेक्टेड आहिनि। समूर, उन समूर जे अंदरि इल्मु उहो छा आहे, उन जूं हदबंदियूं छा आहिनि, हिन समूर सां मुंहिंजो तइल्लुक़ कहिड़ो हुजे, इथिक्स लफ़्ज़ ॾाढो ॾुखियो आहे, सम्झ में कोन ईंदो। समूर सां मुंहिंजो कहिड़ो तइल्लुक़ हुजे उहो असांजो इथिक्स में अची वेंदियूं। अहिड़ियूं कैफ़ियतूं, अहिड़ियूं शयूं जेके आउं ॾिसां थो, सम्झी नथो सघां उनखे, पर ॾिसां थो त अफ़सरदा थियां थो, ॾिसां थो त ख़ुशि थियां थो, ॾिसां थो त जोश ऐं जज़्बो पैदा थो थियो वञे हलियो, ताक़तूं अची थियूं वञनि हलियूं, ॾिसां थो त मायूस थियो थो वञे हलियो। उहे सभु शयूं असांजी एस्थेटिक जे अंदरि अची थियूं वञनि हलियूं। ईअं ई असांजो लॉजिक ऐं ॿिया सब्जेक्ट सभु अची था वञनि। जी, वॾी महिरबानी राशिद साहब। अकबर साहब, तव्हां कुझु चवणु चाहींदो त पोइ असां प्रोग्राम खे वाइंड अप कयूं पिया। टाइम काफ़ी घणो थी वियो आहे, काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं थी वियूं। असांजो पहिरियों ॻाल्हि इहा आहे त थेली चयो उहा ॻाल्हि सही साबित थी या ग़लति साबित थी, इन जी अहमियत कोन्हे। बिल्कुलु अनाक्सीमेंडर छा चयो ऐं कहिड़ी ॻाल्हि कई उहा ग़लति साबित थी साइंसी हवाले सां या सही साबित थी, उन जी अहमियत कोन्हे। अहमियत उन वक़्तु छा अॼु बि फ़लसफ़े में जवाब जी अहमियत सानवी आहे। हिते फ़लसफ़े में अहमियत आहे सवाल पुछण जी। सवाल कहिड़ो पुछिजे, कीअं पुछिजे, छा पुछिजे, इहा आहे अहम ॻाल्हि फ़लसफ़े में। जवाब 100 थी सघनि था, हिकिड़ी ॻाल्हि मां 100 जवाब थी सघनि था। उन वक़्त में थेली जो सवाल पुछा, इहा वॾी ॻाल्हि हुई। थेली जे ज़माने में सवाल किथे जी साईं चई आहे त जॾहिं सिज हुजे अपालो देवता, चंड हुजे देवता, ऐं देवता रहंदा हुजनि ओलंपिस जबल ते, सभई रहंदा हुजनि, हर ॻाल्हि जो हुजे देवता, मोहबत जो हुजे देवता, उन वक़्तु इहो चवणु त बाबा इहो बाहि जो गोलो आहे, या अनाक्सीमेंडस इहो चयो त बाबा सिज, चंड ऐं ज़मीन कंहिं हिकिड़े मादे मां ठहियल आहिनि। अब ज़मीन त मिटी आहे, छा चंड बि मिटी आहे? वाह वाह, एॾो वॾो ख़ूबसूरत सोणू, एॾो देवता, ख़ूबसूरत देवता खे तूं मिटी थो चवीं? अहमियत सवाल जी हुई, सवाल पुछण जी उन वक़्त जी ज़रूरत अॼु बि वॾी ॻाल्हि आहे। अॼु बि अहमियत सवाल जी। जवाब खे दोस्त एतिरो न माइंड कनि, ॻाल्हियूं ईंदियूं, नज़रिया ईंदा, तब्दील थींदा, पर हुननि जेके जवाबी बुनियाद रखिया हुआ अॼु बि उन्हनि खे केरु ग़लति साबित नथो करे। हा, हुननि में तब्दीलियूं आयूं आहिनि। छा भला पाणी जेको आहे सो ज़िंदगी जो बुनियाद न आहे छा? मुंहिंजी हिन में जिस्म में घणो हिसो पाणी आहे, वण में घणो हिसो पाणी आहे, काइनात में बि 3 हिसा पाणी आहे। त ज़िंदगी जो बुनियाद त आहे न। बारिश जी रोह नथी पवे, पोइ ॾिसो ज़िंदगी जी छा थी थिए सूरत हाल। त इन ॻाल्हि खे असां थेलिस जी ॻाल्हि खे बि रद्द त मुकमिल नथा कयूं न। हा, हुन में मॉडिफिकेशन अचे थी ऐं ईंदी रहंदी। बिल्कुलु ईंदी रहंदी। वॾी महिरबानी साईं राशिद अली दाऊद फोटो साहब, मोहतरम साईं अकबर लगारी साहब। साईं जो किताब फ़लसफ़े ते इब्तिदाई किताब आहे सिंधी में, उहो उर्दू में बि तर्जुमो थी चुको आहे। जीअं ॻाल्हि अचे थी पई त फ़लसफ़े में मेन जेका शइ डिस्कशन हेठि आई आहे उहो आहे सुवालु पुछणु। यानी तव्हां सुवालु पुछो। साॻी ॻाल्हि सुकरात बि कई आहे ऐं प्लेटो बि डायलॉग्स में अची उनखे थोरो शेप ॿियो ॾिनई, पर उन्हनि पहिरियों जेको अहम कमु कयो आहे उहो सोचण वारो, सुवालु पुछण वारो ऐं शयुनि खे फ़िकिर या डिस्कशन या बहस हेठि आणण वारो। असांखे रुॻो ज़हन जा दरवाज़ा बंदि न करणु खपनि। असांखे रुॻो हिकु जाइ ते बीही करे हिकिड़ी लॉकडाउन वारो सिस्टम क्रिएट करे असांखे बीहणो न आहे, सोचणो आहे। फ़लसफ़े जो पैगाम ई इहो आहे, तव्हां सुवालु पुछो, भली उहो ग़लति हुजे या सही हुजे, अॻिते हली करे उहो वक़्तु साबित कंदो कहिड़ी शइ सही आहे, कहिड़ी शइ ग़लति आहे। दुनिया में मॉडिफिकेशन जीअं अकबर साहब ॿुधायो उहा थींदी रहंदी। सुवालु पुछणु, फ़िकिर करणु, सोचणु, गौर करणु, शयुनि ते डिस्कस करणु, शयुनि खे अॻिते वठी अचणु, स्टेटस को खां डिॼण जे बजाए पंहिंजे फ़िक्री ॻाल्हि खे खणी अचणु, स्टेटस को खे चैलेंज करणु, इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके फ़लसफ़े जो बुनियादु आहिनि। पोइ चवंदो फ़लसफ़ो हुननि जी एप्लीकेशन किथे थिए थी, काइनात ते थी सघे थी, अख़लाक़ियात ते थी सघे थी, ज़िंदगी जे वजूद ते थी सघे थी, असांजे चौतरफ़ जेके बि अंसर मौजूदु आहिनि उन्हनि ते थी सघे थी, इल्म ते थी सघे थी, सभिनी शयुनि ते थी सघे थी। उन्हनि शयुनि खे आहिस्ते आहिस्ते असां सुलझाईंदासीं। मां हिकु दफ़ो वरी राशिद साहब तव्हांजो थोरा मञींदुसि, अकबर साहब तव्हांजा बि थोरा मञींदुसि। असांजो इहो साथ जारी रहंदो ऐं असां नेक्स्ट सेशन में वरी तव्हां सां गॾु थींदासीं। हाणे सभिनी खां इजाज़त वठंदासीं। तव्हां असांखे मौक़ो ॾिनो फ़लसफ़े ते ॻाल्हाइण या पढ़ण, जहिड़ी ख़ुशी ॿी का दुनिया में आहे ई कान।
बिल्कुलु बिल्कुलु हिन मौजूद ते तव्हां बिल्कुलु। असांखे, मूंखे बि यकीन आहे राशिद साहिब जो बि इहो ख्यालु हूंदो, बिल्कुलु बिल्कुलु 24 कलाक असांखे ॻाल्हि रहायो, इहो तव्हांखे थोरो थींदो, असांखे इन खां वधीक बि ख़ुशी दुनिया में खपे ई कोन, न को इन खां वधीक ख़ुशी थी सघे थी। साईं सच ॿुधो, सच पुछो त असां इन समाज में ख़ासि करे लॉकडाउन वारे सिस्टम मां जीअं ज़हन माउफ थी विया आहिनि त सोचण बि छॾे ॾिनो आहे। छा ईअं बि सोचे सघिजे थो रुगो थेलिस खे ॾिसी करे या ॿिया फिलासफ़रनि खे, त ईअं बि सोचे सघिजे थो रुगो उन्हनि वॾनि माण्हुनि जी सोच, उन्हनि जे फ़िकिर जे बारे में ॿुधूं था त बि असां फ्रेश ऐं ताज़ा थी था वञूं। ऐं मां सम्झां थो इहा असांजी ख़ुशि नसीबी आहे जो तव्हां जहिड़ा माण्हू असां वटि मौजूदु आहिनि, असां उन्हनि शयुनि ते खुली करे ॻाल्हाए सघूं था त घटि में घटि हिकिड़ी यकसानियत वारी जेका सूरत हाल आहे उन मां असां निकिरी सघूं था। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। हिकु दफ़ो असां वरी तव्हां वटि हाज़िर थींदासीं। राशिद साहिब बि असां सां गॾु हूंदो, अकबर साहिब बि असां सां गॾु हूंदो, जामी साहिब बि असां सां गॾु हूंदा, नवीद संदीरो असां सां गॾु हूंदो। काफ़ी सुठा दोस्त आहिनि। डॉक्टर शेर मेहराणी साहिबु लिखियो आहे त उनजे चैप्टर्स बि लिखियल आहिनि उन्हनि ते। असां शेर मेहराणी साहिब खे बि गॾु खणंदासीं, काफ़ी दोस्तनि खे गॾु खणंदासीं। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं फ़लसफ़े खे वरी मुताले हेठि आणियो ऐं उन्हनि शयुनि खे एप्लीकेशन ॾियो ऐं अचो त इन समाजी साइंसिस में ख़ासि करे फ़लसफ़े खे असां अवलियत ॾियूं, उनखे पढ़ूं ऐं उन तनाज़ुर में शयुनि खे ॾिसण जी कोशिशि कयूं, बजाए हिन जे ज़हन जूं खिड़कियूं बंदि करे वेही रहूं ऐं तइ करे छॾूं त हीअ शइ हीअं आहे त हीअं आहे, ॿियो पासो को बि कोन्हे, उनखे खोलणु खपे असांखे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। जीअं महिरबानी जीअं लतीफ़ साईं जी धरती। महिरबानी। महिरबानी।